अस्सलामुअलैकुम देश पॉलिक बेस आवाज़ मां मुबशिर हुसैन आई मोसा गड मौजूद है अवां जी पांजी मेज़बान सबा बलो असां ॿई मिली करे अवां के भलीकार चऊं था एक नओ ॾींहुं नई सुबह नओ सिज निकरी आयो है इन नवन उजालन सां गॾु असां कुछ नयूं उम्मीदूं नवा मौज़ू नवा टॉपिक अवां जे लाइ खणी आया आहियूं जेके सुबुह साण असां तव्हां सां डिस्कस कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त तव्हांजी सुबुह खे बहितर बणाए सघो। ज़िंदगी यकदमि तब्दील थी वेंदी आहे। इंसान कॾहिं छा सोचींदो आहे उन सोचण खां पोइ छा खां छा थी वेंदो आहे। ख़ासि तौर ते हिकिड़ी शइ ॾिठी वई आहे त जेका शइ असां सोचींदा आहियूं उहा कॾहिं बि न थींदी आहे। इहो अलाए छो कुदरती तौर ते अमल आहे अलाए फितरती तौर ते अमल आहे। यानी कि असां जॾहिं बि पंहिंजी अखियुनि में ख़्वाब सजाईंदा आहियूं ऐं उन्हनि खे ख्वाबनि खे पूरो करण जे लाइ त ज़रूरु जाखोड़ बि कंदा आहियूं महिनत बि कंदा आहियूं कोशिशि बि कंदा आहियूं लेकिन बाज़ औक़ात कुझु शयूं इहे हूंदियूं आहिनि जेके असां हलंदे फिरंदे जाॻियल अखियुनि खां पंहिंजे दिमाग़ खां सोचींदा आहियूं त यार हे शइ ईअं थी वेंदी मां हुते हीअं पहुची वेंदमि उन तरीक़े सां ईअं थी वेंदो लेकिन एज़ यूजुअल इहो सिलसिलो थी न सघंदो आहे। असां सोचींदा कुझु ॿियो आहियूं थी कुझु ॿियो वेंदो आहे। आम तौर ते असां इहो बि ॾिठो आहे त माण्हू वरी हिक ॿिए सां पंहिंजी पेशनगी करण जे लाइ पाण बि कोशिशि कंदो आहे। जीअं हिकिड़ो सभा मां अॼु राति हिकिड़ो क्लिप ॾिसी रहियो हुयुमि अवां बि अहिड़ी वीडियोज़ ॾिठी हूंदी आहे। इंसानी नेचर जो इहो अलाए छो तक़ाज़ो आहे त इंसानु इहो रिएक्ट कंदो आहे। मिसाल जे तौर ते हींअर जेकॾहिं मां प्रोग्राम कयां थो पियो हाणे मां सोचींदुमि जेकॾहिं हे LED किरी पई अचानक या हे कैमरा थोरो टिल्ट थी वियो त मुंहिंजो फलाणो कमु थी वेंदो इहो कुदरत जे तरफ़ां मूंखे इशारो हूंदो त अहिड़ो छो मामिलो हूंदो आहे। इहे माण्हू छो सोचींदा आहिनि? अच्छा इहे माण्हू सोचींदा आहिनि खोड़ सारा ऐं पंहिंजे ई दिमाग़ में खोड़ सारियूं ॻाल्हियूं ठाहींदा आहिनि। ख़ैर नाज़िन तव्हांखे सबा बरो भलीकार करे जी मॉर्निंग में था आवाज़ में मूंखे उमेद आहे तव्हां सभु ठीकु ठाक हूंदव पंहिंजनि ॿारनि सां ऐं पंहिंजे ख़ानदान वारनि सां ऐं अलाह खां दुआ बि इहा ई आहे त हमेशह हर कोई ख़ुशि रहे एटलीस्ट बीमारनि खां परे रहूं एटलीस्ट असां बीमार न थियूं सिहत वारी असांखे ज़िंदगी आहे। ख़ुदा जो शुक्र अदा करणु खपे हिन ज़िंदगी जे लाइ जेका असांखे हिकु ॿीहर ख़ुदा हिन ॾींहं सां नवाज़ी आहे त असीं जेके पंहिंजा कम आहिनि उहे बि कयूं ऐं कुझु का नेमत हासिलु करण जी बि कोशिशि कयूं का वरी इबादत करण जी बि कोशिशि कयूं ऐं पंहिंजी आख़िरत खे बि संवारण जी कोशिशि कयूं। ऐं जीअं मुबशिर चयो त असीं पंहिंजे दिमाग़ में कुझु अहिड़ियूं शयूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ठाहे रहंदा आहियूं त अगरि हीअं थिए हा त सुठो थिए हा हीअं थिए हा त मुंहिंजी ज़िंदगी चेंज हुजे हा या वरी कंहिं प्रॉम्प्टर खे ॾिसणु कंहिं शइ खे ॾिसणु फॉर एग्ज़ाम्पल अगरि असीं कंहिं झिरकी खे ॾिसूं था हीअ वण ते वेठी आहे त छो वेठी आहे ऐं अगरि हीअ उॾरी वई त पोइ अच्छा मां हिन बारे में ज़रूरु सोचींदी आहियां त कोयल हमेशह पंहिंजो घर न ठाहींदी उहा ॿियनि जे आख़िरनि ते कब्ज़ा कंदी आहे। हाणे ॾिसो मां कल्ह ई हिन जो आवाज़ु ॿुधां पई जॾहिं मां घर पहुतमि मां चयमि ॾिसो गर्मी जी मौसम अची वई यानी कि कोयल ॿाहिरि निकिरी आई आहे ऐं गर्मी जी मौसम में जॾहिं शाम थींदी आहे थधिड़ी हवा हलणु लॻंदी आहे गर्मी थोड़ी घटि बि आहे त कोयल जो आवाज़ु ॿुधण में ईंदो आहे असांखे। मां कल्ह ई इहो सोचां पई त ॾिसो हाणे गर्मियूं अची वियूं कोयल जी आवाज़ु कननि ते पई यानी कि गर्मी अची वई पर हाणे कोयल ॾिसो केॾी न सुठी आहे इन्हनि खे ॾिसण लाइ बि माण्हू तरसंदा आहिनि छो त हीअ पाण खे लिकाए छॾींदी आहे। हाणे इन में इहा हिकिड़ी क्वालिटी न आहे त हीअ पंहिंजो घर ठाहे हीअ ॿियनि जे घरनि में कब्ज़ा कंदी आहे ऐं हुते कब्ज़ा माफ़ी आहे ऐं आना ॾींदी आहे। हाणे मां इहो सोचींदी आहियां जीअं तव्हां सोच जी ॻाल्हि कई त मां चयमि आख़िर इहो पखी पंहिंजो घर छो नथो ठाहे। अलाह साईं हिन खे बि हर शइ उहा ई ॾिनी आहे दिमाग़ बि ओतिरो ई आहे ॿियनि पखियुनि जेतिरो उहे ई ॿ ॼंघूं आहिनि ऐं उहे ई ॿ पर आहिनि पोइ हीअ पंहिंजो आखेरो छो नथी ठाहे हालांकि हिनखे ठाहिणु खपे। इहे शयूं ईंदियूं आहिनि हा इहे शयूं ज़हन में ईंदियूं आहिनि खोड़ सारियूं जीअं असां कुझु ॾींहं पहिरियां ॻाल्हाए रहिया हुआसीं क़िस्मत ऐं नसीब जे उन दौरान बि ख़ैर असांजो टॉपिक अधूरो रहिजी वियो हो। ॻाल्हि इहा आहे त इंसानु अलाए छो सोचनि में गुम थी वेंदो आहे वरी असां खोड़ कम त सभा पंहिंजी सोच सां कराईंदा आहियूं त यार जेकॾहिं फलाणो कमु हीअं थी वेंदो त मूंखे इहो इशारो मिली वेंदो त हा जीअं असां माज़ी में बचपन में मां वॾियूं इहे हरकतूं कंदो हुयुमि त मिसाल जे तौर ते जेकॾहिं टाइल्स लॻियल आहिनि त मां सोचींदो हुउमि त हाणे मां 2 टाइल्स क्रॉस करे 3rd टाइल ते पेर रखंदमि त मुंहिंजो फलाणो कमु थी वेंदो
इहो अचानक इहा साइकी कहिड़ी हूंदी आहे मूंखे सम्झ न इहा आहे। बि आहे ऐं ॿियो वरी तव्हां हो बि कयो हूंदो, मूं बि कयो आहे त यानी कि जेकी टाइल्स जूं जेकी लकीरूं आहिनि उन ते पेर न पए, उन ते पेर न ऐं अगरि पए। पए त अधु टाइम यानी कि अधु टाइल होॾां पेर असांजो हुजे, अधु हेॾां टाइल जे पेर हुजे। या वरी अगरि असीं का शॉपर हैंग करे वेंदा आहियूं या कैरी करे वेंदा आहियूं, उन्हनि खे पंहिंजा गोॾा हणंदा वञूं त आवाज़ कीअं थो अचे, इहे हरकतूं कंदा हुआसीं। छा थींदो आहे नंढपिण जेके असांजूं हरकतूं आहिनि जेके तव्हां बि कंदा हूंदो, हींअर जेके असांजा नंढा ॿार असांजा ॾिसी रहिया आहिनि उहे बि यकीनन इहे नंढियूं नंढियूं नादानियूं कंदा हूंदा। ॾिसो ज़िंदगी इन्हनि नथा कनि। मुबशिर मां हिन सां डिसएग्री कंदमि तव्हांजी ॻाल्हि सां, छो त असांजा ॿार अगरि उन्हनि खे थोरो बि टाइम मिले थो त असांखे मोबाइल ॾियो, असीं मोबाइल ॾिसूं। इहा बि जाती वारी ॻाल्हि ही जेके शयूं असीं जेके एंजॉय कयूं आहिनि न, असां जेके 90s जा ॿार आहियूं, असीं ॾाढा ख़ुशनसीब ॿार आहियूं जेके मिलेनियल आहिनि। जी, मिलेनियल ॿार आहिनि, उहे असीं सभु करे चुका आहियूं जेके हिन वक़्त जी जनरेशन सोचे बि नथी सघे। असीं अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं कयूं आहिनि यानी कि असीं मिटी बि ॾिठीसीं ऐं असीं मिटीअ में खेॾियासीं बि, ऐं असीं स्कूल्स खे बि इंजॉय कयोसीं, असीं कॉलेज खे बि इंजॉय कयोसीं, यूनिवर्सिटी लाइफ खे बि इंजॉय कयोसीं। अॼुकल्ह जा ॿार स्कूल खे किथे था इंजॉय कनि, नथा इंजॉय कनि। ऐं स्कूल खे त हो टॉक्सिक सम्झंदा आहिनि, पंहिंजे लाइ टॉर्चर सम्झंदा आहिनि। वरी स्कूल हिकु त वञणु शुरू कनि त इहा बि वरी उन्हनि जी गनीमत आहे, नेमत आहे। वरी असां शुक्रिया अदा कंदा आहियूं। बिल्कुलु ईअं ई आहे। वरी अॼुकल्ह छो जो फ़ी ज़मानो तब्दील थी वियो आहे, स्टडी कल्चर चेंज थी वियो आहे, पढ़ाई वग़ैरह चेंज थी वई आहे। वरी हिकिड़ी ॻाल्हि इहा ॾिठी वई आहे त असां पंहिंजनि ॿारनि सां पंहिंजनि घरनि में पंहिंजी लैंग्वेज में ॻाल्हाईंदा आहियूं। यानी जेकॾहिं असां सराइकी आहियूं त सराइकी ॻाल्हाईंदासीं, सिंधी आहियूं त सिंधी ॻाल्हाईंदासीं। वरी जॾहिं स्कूल में उहो ॿारु वेंदो आहे ऐं उहो जॾहिं इंग्लिश या उर्दू लैंग्वेज क़ौमी लैंग्वेज ॿुधंदो आहे त उहो परेशान थी वेंदो आहे त हे कहिड़ा जिन मूंसां ॻाल्हाए रहिया आहिनि। इहा बि हिकिड़ी प्रॉब्लम आहे त पंहिंजनि ॿारनि खे बचपन खां ई तव्हांखे ट्रेन करणु घुरिजे ऐं उन्हनि खे तव्हां मल्टाई लैंग्वेजल जेको आहे उहो बचपन खां ई ठाहिण जी कोशिशि कयो ताकी उहो घर जे अंदरि ई हर ॿोली करे सिखनि। जॾहिं उहो स्कूल लाइफ में ई जॾहिं ॿाहिरि वञनि त उहो ॿाहिरि जे इन्वायरमेंट खां डिॼनि न, उहो उन खां हसास तरीक़े सां उनखे डील न कनि बल्कि सुठे तरीक़े सां उन सां डील कनि। ऐं वाक़ई में इहा ॻाल्हि आहे, इहा जेका असांजी जनरेशन आहे मिलेनियल जनरेशन, इहा आख़िरी जनरेशन आहे। यानी हे उहा जनरेशन आहे जंहिं मटीअ सां खेॾियो बि, रांदियूं वग़ैरह कॾहिं असां इंटरनेट खे ईजाद थींदे ॾिठोसीं। वरी असां मोबाइल स्मार्ट ज़ोर जो जेको असां सफ़र आहे उहो नोकिया 3310 खां वठी करे अची iPhone 17 ताईं करे चुका आहियूं। यानी कि असां 3 जनरेशन्स ॾिसी चुका आहियूं। बिल्कुलु असां 3 जनरेशन ऐं असीं ॾाढा ख़ुशनसीब आहियूं त असां टिनी खे ॾिठो बि आहे ऐं सम्झो बि आहे ऐं उन्हनि मां खोड़ सारो कुझु सिखियो बि आहे ऐं असीं हलण जे क़ाबिल आहियूं उन्हनि सां। अॼुकल्ह जी जेकी जनरेशन आहे उहा हिकिड़े टॉपिक ते हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते हलणु चाहे थी, जॾहिं त मल्टी टैलेंटेड उहे बि आहिनि। पर जेकी जेन ज़ी आहे उहा बि थोरी असीं पाण में काउंट करे सघूं था, जेके 2000 जा पैदाइशी ॿार आहिनि पर उहे बि थोरा शार्प हुया। पर जेकी 90s जा ॿार आहिनि उन्हनि जी ॻाल्हि ई कुझु ॿी आहे। बिल्कुलु। ऐं असांखे अगरि धड़का बि मिलंदा आहिनि कि असीं थोरा कूल एंड काम रहिजी वञूं, ठीकु आहे, इट्स ओके, मे बी असांजी ग़लती हुजे। पर अॼुकल्ह जी जनरेशन में इहो तव्हां ॾिसो था, अगरि कंहिंखे तव्हां को धड़को ॾियो उहो इलाही ज़्यादा इमोशनल थी वेंदो आहे बाक़ाइदा। तव्हांखे बचपन में कहिड़ी ॻाल्हि ते धड़का मिलंदा हुया? अच्छा मुबशिर, मां हर ॻाल्हि ते धड़का खाईंदी हुयमि, ख़ासि करे स्टडी ते बि धड़का खाईंदी हुयमि। मां स्कूल न हुयमि वेंदी ऐं घर खां हली वेंदी हुयमि। पोइ मुंहिंजी मदर हिन में इलाही स्ट्रगल कयो आहे, सो उनजे करे मां अॼु हिन सीट ते वेठी आहियां। उन्हनि जी महिनत आहे, पर उहो मूंखे पकड़णु ऐं वरी मोकिलणु स्कूल। ऐं वरी मदरसे जे टाइम त ख़बर अथव ॿारनि खे निंड ईंदी हुई। 8 सालनि जी हुयमि त क़ुर पाक बि पुॼाए छॾियो हुयो। इहो सॼो कुझु अम्मी जे करे ई आहे। पर मार ॾाढी खाधी। मुबशिर, तव्हां खाईंदा आहियो मार अञा ताईं? मार बिल्कुलु ईअं ई आहे, असां अञा ताईं खाईंदा आहियूं। सॼो घर जो मां सभिनी खां नंढो ॿारु आहे, आख़िरी ॿारु आहे, त इन जे करे घर जो लाॾ बि मूंखे ज़्यादा मिलियो, मार बि मूंखे ज़्यादा मिली। हिकिड़ी मार अहिड़ी आहे माना जेका अञा ताईं मुंहिंजे ज़हन में हमेशह वेहिजी रही। बचपन में कुझु माण्हू हूंदियूं आहिनि, असां खाईंदा त हमेशह ई आहियूं, हर ॻाल्हि ते पादर लॻंदा आहिनि, लेकिन 2-3 मदर डे बि हुयो न, अम्मीअ जूं शयूं उॾामंदे नज़र पयूं अचनि, हिकिड़ी चप्पल, हिकिड़ो वेलण। बिल्कुलु ईअं आहे। त उन मां 2-3 पादर अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हांजे ज़हन में नक्श थी वेंदा आहिनि, यार हे वारा पादर मूंखे लॻा। मूंखे यादि आहे त मां
फालसा वॾे शौक़ सां खाईंदो हुअमि बचपन अच्छा, में अच्छा। ऐं वरी गर्मीअ जी सौगात आहे गर्मीअ जे करे अच्छा मुंहिंजो भाउ जेको आहे उहो मार्केट मां सब्ज़ी वग़ैरह वठी अचे पियो फालसा वग़ैरह मूंखे मुंहिंजी अम्मी ॾिनी मानी सही। त हे फलाणे रिश्तेदारनि खे वञी करे ॾेई अच्छा। आहे हाणे मां जॾहिं उन वञा पियो माना ईअं सम्झो मां रिश्तेदारनि जे घर ते पहुचण वारो हुयुमि ऐं मूंखे मुंहिंजो भाउ नज़र अची वियो हुनजे हथ में मूंखे फालसनि जी थैली नज़र अची वई सही। मां नंढो हुयुमि मां चरियो थी वियुमि मां पंहिंजे भाउ खे चयो त तूं घर खणी वञ लेकिन थोरा मूंखे ॾे मां ईअं खावां जीअं रस्ते ते असां खाईंदा आहियूं मुंहिंजे भाउ चयो न घर अची करे खाइजांइ मां ज़िद में उहा मानी उन्हनि जे घर न ॾिनी हालांकि उहो वेझो ई हो मां पंहिंजे भाउ जे पोयां घर ताईं वियुमि भई जॾहिं घर में अम्मा खे ख़बर पई त हे फालसनि जी तड़प में अची करे बग़ैर मानी ॾेई करे आयो आहे ओए ओए पोइ मूंखे मुंहिंजी अमड़ जेके पादरनि जा वसकारा ॾिना जेके पादरनि जा वसकारा खाधा असां ॾाढा खाधा ॾाढो मज़ो ईंदो आहे इहे बचपन जो अगरि ॻाल्हियूं कयूं ऐं मार जी अच्छा हिकिड़े जेकी शख़्सियत जंहिंखे असीं चऊं या असीं छा चऊं उनखे मां सम्झ में नथी अचे मूंखे ॻाल्हि उनखे बि अहिड़ी मार जी ज़रूरत आहे अच्छा ऐं बहितरीन मार शायदि उन्हनि खे मिलण बि वारी आहे उन बारे में ॻाल्हाईंदासीं बिल्कुलु। ब्रेक था वठूं मुबशर ब्रेक खां पोइ अची करे उन शख़्सियत जे बारे में त इहे केॾा अचानक सां जी टपकियूं आहिनि ऐं छो हिनखे मार जी ज़रूरत आहे तो नंढड़ो ब्रेक था वठूं ब्रेक खां पोइ मॉर्निंग विथ आवाज़ में कुझु अहिड़ो ज़िक्र कंदासीं जेको तव्हां बि जंहिंजो इंतज़ारु कंदा हूंदो वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़ नाज़रीन असीं तव्हां सां गॾु मौजूदु आहियूं मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम जारी सारी आहे हिन वक़्तु असीं टॉपिक जंहिं ते ॻाल्हाईंदासीं हॉट इशू आहे हॉट टॉपिक आहे असां वटि हूअं त खोड़ सारा टॉपिक्स आहिनि पर जॾहिं तालीम जी ॻाल्हि अचे थी ऐं जॾहिं फ्यूचर जी ॻाल्हि अचे थी त उन ते घणो ज़ोर ॾिनो वञे त इहो बहितर आहे SPSC जा रिज़ल्ट जेके असां गुज़िरंदी बि उन ते टॉक कई हुईसीं ऐं खोड़ सारियूं हुन में खोड़ सारा अहिड़ा इंकशाफ साम्हूं आया जंहिंजी असांखे तवक़ो न हुई ऐं हाणे बि एहतजाज जारी आहे ऐं हैदराबाद में हिकु वॾे एहतजाज जी तयारी कई पई वञे जंहिंमें वकील बिरादरान बि उन्हनि सां गॾु आहिनि जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा फेल थियल कैंडिडेट्स आहिनि उहे पंहिंजा हक़ पंहिंजा मुतालबा पुरअमन एहतजाज करे घुरी रहिया आहिनि ऐं उन्हनि जो हक़ आहे उन्हनि खे घुरणु बि खपे उन्हनि खे मिलणु खपे बजाए हिन जे जो उन्हनि ते केसिस कया वञनि सो बि दहशतगर्दी एक्ट तहत केसिस ऐं असांजे ई मुस्तक़बिल जे महिमारनि ते अहिड़ा केसिस सुठा नथा लॻनि मुबशर बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन कल्ह बि असां हिन इशू खे डिस्कस कयोसीं ऐं असां सां गॾु हैदराबाद मां असांजो रिपोर्टर जॉइन कयो जिन असांखे इहा ख़बर ब्रेक कई त SPSC जा जॾहिं नतीजा जारी थिया उन में ॾिठो इहो वियो त मेरिट जी लताड़ साम्हूं आई यानी मेरिट ते जेके स्टूडेंट पास थियण वारा हुया उनजो उन लिस्ट में नालो ई न हो ऐं तक़रीबन 70 जे क़रीब जेके स्टूडेंट जा नाला जारी थिया आहिनि उन्हनि में कुझु स्टूडेंट जे मथां अहिड़ी इल्ज़ाम लॻाया विया त हे बाक़ाइदा फेल जी सूरत में बि जेको आहे हिननि टेस्ट पास करे वरितो आहे ऐं खोड़ सारा असां वटि अहिड़ा बि शयूं मौजूदु आहिनि जेके असां वटि स्टूडेंट्स पहुचायूं त उहे स्टूडेंट जेके CSS पास करे विया SPSC पास करे विया ऐं बिलाख़िर SPSC में अची करे उहो फेल थी विया त इन ई हवाले सां असां कल्ह पंहिंजे रिपोर्टर सां ॻाल्हि ॿोल कई ऐं अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में इन ई टॉपिक खे कंटिन्यू अॻिते वठी हलंदासीं ऐं अॼु असां ॻाल्हाईंदासीं उन मुतासिर उम्मीदवारनि खां उन्हनि स्टूडेंट्स खां जेके इन मसइलनि खे फेस करे रहिया आहिनि ऐं जेके अॼु जे एहतजाज खे बि लीड करे रहिया आहिनि ऐं वरी असां कल्ह बि इन ॻाल्हि कईसीं त जॾहिं पुरअमन एहतजाज कयो वियो त उन्हनि जे मथां दहशतगर्दीअ जा कलम लॻाए करे उन्हनि जे मथां FIR काटी वई आहे बिल्कुलु अच्छा इहे उम्मीदवार जिन जे बारे में असीं ॻाल्हाईंदासीं या जिन सां असीं ॻाल्हाईंदासीं ईअं नाहे त हू हुननि जो बैकग्राउंड मतिलबु एॾो स्ट्रॉन्ग हुजे हमेशह इहो ई ॾिठो वियो आहे त कमज़ोर जेको इंसानु हूंदो आहे उनखे अञा वधीक कमज़ोर कयो वेंदो आहे उनखां हक़ खसिया वेंदा आहिनि यानी की ही असांजा जेके स्टूडेंट आहिनि मुस्तक़बिल जा महिमार आहिनि उम्मीदवार आहिनि इन्हनि पाण हिकिड़ी सुठी क्वालिफाइड करे टेस्ट पंहिंजी बकौल हिननि जे त ही क्वालिफाइड करे चुका आहिनि पर हिननि खे पंहिंजो हक़ नथो मिले हिन वक़्तु ज़बीला मसोई साहब असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि हैदराबाद मां उन्हनि जॉइन कयो आहे हिन वक़्तु एहतजाज जूं तयारियूं बि पूरियूं थी चुकियूं आहिनि ज़बीला साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मैम ठीकु आहियो तबियत सही आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान तव्हां ॿुधायो मैम थैंक यू अल्हम्दुलिल्लाह SPSC जे हवाले सां ज़ाहिर आहे तव्हां मुतासिर उम्मीदवार आहियो ॻाल्हाइण चाहियूं पिया छा मुतालबा आहिनि तव्हांजा छा थियो आहे ही कहिड़ो सिनेरियो क्रिएट कयो वियो आहे मैम जेको असांजो जेको असांजो प्रोटेस्ट आहे उनजी भरपूर तयारियूं आहिनि ऐं भरपूर तरीक़े सां दोस्त असां सां राब्ते में आहिनि
ऐं तक़रीबन अधु कलाक जे अंदरि असांजी जेका प्रोटेस्ट आहे उहो शुरू थी वेंदो, तक़रीबन सॼा दोस्त पुॼण खां पोइ असां एसपी जी तरफ़ सां रवाना थींदासीं ऐं जेके असांजा जेके कोडा जेके असांजी जेके डिमांड्स आहिनि उहे ई अंदरि CC 2024 नल एंड वाइट कयो वञे, उन सां गॾु गॾु मेम रिकंडक्ट कई वञे 2024 वारी CC ऐं JID ठाही वञे जंहिंजे थ्रू असां करंट चेयरमैन जेको आहे उनखे अपॉइंटमेंट थिए ऐं जेको आहे डिले कयो वञे CC 2025 जी जेका अंदरि स्क्रीनिंग अनाउंस कई आहे मैम। जी मैम ठीकु आहे, असांखे ज़बीउल्लाह मसूई साहिब इहो ॿुधाइजो त तव्हां सां गॾु घणा मुतासिर उम्मीदवार आहिनि जेके सम्झनि था मेरिट जी लताड़ थी आहे या इन बारे में कहिड़ियूं ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि? जेकॾहिं असां मुबैना तौरु पैसनि जी ॻाल्हि कयूं, बेज़ाब्तगियुनि जी, करप्शन जी, त इन हवाले सां अञा को अहिड़ो केस साम्हूं न आयो आहे त को अहिड़ो क्लेम थियो हुजे त कंहिं उम्मीदवार पैसा ॾेई करे या सीट परचेज़ कई आहे, त अवाम वटि अहिड़ा छा मौजूदु आहिनि सबूत वग़ैरह जेके असां डिस्कस करे सघूं? सर तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां इहो सवाल कयो त जेका असां सां गॾु दोस्त आहिनि जेके गॾु असांजा एहतिजाज में गॾु हूंदा, तक़रीबन उन्हनि जो तइदाद ऑलमोस्ट 1000-1500 स्टूडेंट्स हूंदा जेके असां सां गॾु आहिनि। बक़ाया असां सां गॾु सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि, अलॻि जमायतुनि जा माण्हू आहिनि ऐं जर्नलिस्ट गॾु आहिनि जेके असांजे कॉज़ में हिमायत कंदा। उन सां गॾु ॿी ॻाल्हि अवां कई त जेका त कहिड़ा सबूत आहिनि, त सबूतनि जी ॻाल्हि कंदो त पोइ जेके हींअर 70 उम्मीदवार जेके हुननि सिलेक्ट कया आहिनि उहे बिल्कुलु असांखे कोई तकलीफ़ न आहे त को एलीट क्लास जो ॿार या जेको एलीट कैप्चर जेको थिए या एलीट क्लास जो जेको पुटु आहे या ॿार आहे भाइट आहे उहो पढ़े अॻिते निकिरे, बिल्कुलु उहे थी सघनि था, अॻिते निकिरी सघनि था। पर इएं कीअं थो थी सघे त हर साल जीअं हिकिड़ी 70 माण्हुनि जी रिज़ल्ट जी जेका अचे थी, 70% मां तव्हांजो 95% माण्हू उहे आहिनि जेके इन एलीट क्लास सां बिलोंग था कनि। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, असांजी जेका हीअ तहक़ीक़ थियल आहे, जेके माण्हुनि जी असां डेटा कढी आहे, जेका असां कढी आहे त हिकिड़ो माण्हू आहे जेको फेडरल पब्लिक सर्विस कमीशन में CSS में 103 मार्कूं खणे थो, उहो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो एग्ज़ाम कीअं पास करे सघे? सही ठीकु आहे, सही। तव्हां यानी कि तव्हां इन हवाले सां ज़बीउल्लाह साहब तव्हां यानी कि रिसर्च पूरी कई आहे, तव्हां शायदि कीज़ बि ॾिठियूं हूंदियूं या वरी तव्हांखे आंसर शीट मिली आहे उन्हनि जी ऐं पंहिंजी, तंहिं करे तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं चई रहिया आहियो? मैम तव्हां आंसर शीट बिल्कुलु नाहे मिली, पर मैम इन में असांजो ॿियो जेको आर्ग्यूमेंट इहो आहे त जेके बि असांजा दोस्त जेके जीअं खेमचंद थी वियो, राबड़ी थी, जीवन राबड़ी थी वियो या सैफुल्लाह कोसो थी वियो, जेके अहिड़ा कोर्स वारा उम्मीदवार आहिनि जिन्हनि सिंध फेडरल पब्लिक सर्विस कमीशन में CSS जो एग्ज़ाम पास करे ASP एलोकेट थी विया आहिनि, उन्हनि जी अगरि तव्हां DMCs ॾिसंदो त उहे हिते 4 सब्जेक्ट फेल आहिनि। सही मैम आंसर शीट डज़ंट डिफाइन बट एक्चुअली जेका तव्हांजी रिज़ल्ट आहे ऐं तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां मां, जेका हिननि DMC इशू कई आहे मैम, DMC छा आहे, DMC में जेको एनवायरमेंटल साइंस क्रिमिनोलॉजी जो पेपर आहे उहो 100 मार्क्स जो पेपर आहे ऐं उन DMC में हुननि 200 मार्क्स ॾेई छॾियो आहे। त ऑब्वियसली जेका ह्यूमन जेका मिस्टेक हूंदी आहे उहा एतिरी न हूंदी आहे, जॾहिं मशीन मिक्सिंग हूंदी आहे पोइ एॾी वधीक एक्सपर्ट थी वेंदी आहे। ऐं जेके DMCs आहिनि इन्हनि में जेको स्कोर ॾिनो वियो आहे उहो ऑब्वियसली आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे थ्रू ॾिनो वियो आहे, AI जे थ्रू ॾिनो वियो आहे, फैब्रिकेटेड स्कोर ॾिनो वियो आहे। सही ठीकु आहे। अच्छा ज़बीउल्लाह मसूई साहब, असांजे नाज़रीन खे इहो बि ॿुधाइजो त बुनियादी तौर ते SPSC जो हिकिड़ो इहो बि तरीक़ेकार आहे त जेकॾहिं कंहिं उम्मीदवार खे इहो लॻंदो आहे त मूंखे बिला वजह फेल कयो वियो आहे त हू हुन सां गॾु अप्रोच करे पंहिंजा पेपर जेको आहे स्क्रूटनी कराईंदो आहे, दुबारा चेक कराईंदो आहे। त इन हवाले सां तव्हां SPSC सां को राब्तो न कयो आहे या पॉलिसी जे मथां अमल न कयो आहे? तव्हांजी ॾाढी हाणे तव्हांखे ॿुधायां पियो त मां 2 ॾींहं पहिरियां असां वियासीं, मां ऐं मुंहिंजो दोस्त फ़खर ज़मान, असां वियासीं उते शाम जो तक़रीबन 2 थिया हुया त असां ग्रीवेंसिस लेटर खणी वियासीं। उते इकबाल भाई आहे, उन्हनि मूंखां लेटर वठण खां बिल्कुलु इनकार करे छॾियो ऐं मूंखे चयईं त नारे जो मैडम आहे जेका लिटिगेशन डिपार्टमेंट जी आहे उनजो बिल्कुलु मना कयल आहे, असां तव्हांखे लेटर न वठंदासीं। अच्छा, अगरि तव्हां SPSC ऑफिस जो अगरि तव्हां कैमरास खोलींदो उते बि तव्हां ॾिसंदो त असां उन्हनि ॾे विया आहियूं ऐं उन्हनि असांखां ग्रीवेंसिस लेटर वठण खां ई मना करे छॾियो आहे। सही सही। ज़बीउल्लाह साहब, छा सम्झो पिया त हिन एहतिजाज खां पोइ कहिड़ो रिज़ल्ट साम्हूं ईंदो? छा स्क्रूटनी कई वेंदी या का JIT टीम जोड़ी वेंदी या वरी तव्हां खां ॿीहर पेपर्स वरिता वेंदा या तव्हांखे पंहिंजो हक़ मिलंदो? छा सम्झ में अचे पियो तव्हांखे, छा नज़र अचे? मैम एहतिजाज असांजो जमहूरी हक़ आहे ऐं एहतिजाज असां बिल्कुलु इन लाइ कयूं पिया त हिन CC 2024 वरी खे नल एंड वाइट कयो वञे। मैम ही असांजो बेसिक राइट आहे ऐं मेजॉरिटी ऑफ स्टूडेंट्स जेके हिन CC में वेठा आहिनि उन्हनि सभिनी जी डिमांड आहे, मूं को हिकिड़े जी न आहे। हिते कोई असांजी सियासी जमायत न आहे, शागिर्द जेको आहे यूनिटी आहे, असां मिली करे हिकिड़ी मुहिम ॻाल्हायूं था ऐं मेजॉरिटी ऑफ स्टूडेंट्स जो इहो ई आहे राय आहे त असांजी हिन खे कैंसिल कयो वञे ऐं नल एंड वाइट करे सघां दुबारा रिकंडक्ट कई वञे।
लेकिन ज़बीउल्लाह साहब इन ते मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि त छा इहो हिकिड़ो इख़्तिलाफ़ी पॉइंट नथो थी सघे त उन 70 माण्हू जेके पास कया विया आहिनि उन्हनि में बि त खोड़ सारा मेरिट वारा थी था सघनि या ग़रीब जा ॿार थी था सघनि जेकॾहिं सुभाणे नल एंड वाइट थो थिए त पोइ उन्हनि जो फ्यूचर छा थींदो? सर हाणे ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि, हाणे नासिर शाह साहब हिकिड़ो बयानु ॾिनो त जेके दोस्त आहिनि उहे इहो नथा ॾिसनि त रेलवे वारे जो पुटु थी थो वञे या रेलवे जो ड्राइवर थी थो वञे, पर हिननि खे इहो थो थिए त बाजारी जो पुटु थी वियो आहे या चना जो पुटु थी वियो आहे त उन्हनि ते हिननि खे डाउट आहे। सर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हिन जो तरीक़ा आहे वारदात अहिड़ो ॾाढो ख़तरनाक हूंदो आहे। हू छा कंदा आहिनि, हिकिड़े माण्हू खे गरीब स्वीपर जो पुटु हुजे या के गरीब जो पुटु हुजे या के पटे वाले जो पुटु हुजे, उनखे छा कंदा आहिनि नौकरी ॾेई करे हुनजा पेड प्रमोशन करे हुनजी पूरे सिंध में या न्यूज़ हलंदी आहे त भई हिकिड़ो स्वीपर जो पुटु CSS पास करे वियो, बाक़ी 99 सीट्स पंहिंजनि माण्हुनि खे ॾींदा आहिनि, पर जेका वीडियो वायरल थींदी आहे उहा उन ई स्वीपर जे पुटु जी थींदी आहे या उन हिनजी रेलवे ऑफिसर जी थींदी, रेलवे ड्राइवर जी थींदी आहे। इहो हुनजो तरीक़ा वारदात अहिड़ो आहे जीअं मैनिपुलेशन ऑफ डेटा कंदा आहिनि। हाणे FGF हिकिड़ो फेसबुक ते चैनल आहे, कंहिंजो बि आहे, डोंट नो, उनमें छा आहे त हींअर जीअं असांजी मुहिम शुरू थी CC 2024 वारी, उनजे खिलाफ़ में हुननि मेरिट जी बहाली वारा हुननि वीडियोस हलाइण शुरू कया। ऐं ॾिसो जेको वीडियोस हलाए पियो उहे कहिड़ा हुया तव्हांजा, उहे स्पॉन्सर्ड हुया, माना पेड थी करे केरु हिकिड़ो माण्हू अगरि मां फेसबुक ते अकाउंट ठाहे कयां थो त मोनिटाइज़ करे मां पाण अर्निंग कंदुमि या पंहिंजा पैसा ॾेई करे मां मोनिटाइज़ मां स्पॉन्सर कराईंदुमि डेटा खे। त इहो बि हिकिड़ो एजेंट आहे मैम। ॿियो तव्हांखे मां ॿुधाईंदुमि त जेको जो SPSC जो डिप्टी कंट्रोलर आहे मोहम्मद इसाक, ही सॼा उनजा कम आहिनि। असांखे किथां ख़बर मिली आहे त उहो एजेंट आहे ऐं उनजा कम आहिनि सॼा। उहो वेही करे सीटुनि जो करे थो मैनेजमेंट कंहिंखे ॾियणी आहे, कहिड़े सियासी सिस्टम खे ॾियणी आहे, कहिड़ी सेल करणी आहे, कहिड़ी परचेज करणी आहे। जेको डिप्टी कंट्रोलर आहे उहो मैक्सिमम इन्वॉल्व उहो ई आहे मैम। ठीकु आहे, त अव्हां जे जेके मालूमात अव्हां गॾु कई आहे पंहिंजे ज़राइनि खां त डिप्टी कंट्रोलर जी केतिरियूं मुबैना तौर बेज़ाब्तगियूं साम्हूं आयूं आहिनि पैसनि जी लेन देन जे हवाले सां? मैम पैसनि जी लेन देन जे हवाले सां असांखे का साम्हूं आई कोन्हे। हाणे असां तव्हां सां कूड़ छो ॻाल्हायूं, पर जेका असां वटि डेटा इहा आहे असां उनजे बिहाफ ते असां हिनखे रद्द था कयूं CC 2023 जी रिज़ल्ट 24 जी रिज़ल्ट खे। त जेके पहिरीं ॻाल्हि थी या सॼा जेके हाणे ॾिसो न, हिकिड़ो छा सिंध में खानदानी 2-3 या हिकिड़ो दादू वारनि मीराणी जो खानदान आहे, हिकिड़ो कंहिंजो बाजारनि जो खानदान आहे, चंदन जो खानदान आहे, इन्हनि जी हलसार सीट आहे। ही जेका ग़रीब जा ॿार मां हींअर बि दाऊद पुट लाइ तव्हां त माशाल्लाह पूरी रिसर्च करे वेठा आहियो ज़बीउल्लाह मस्तोई साहब। ख़ैर असांजी दुआ तव्हां सां गॾु आहे, अल्लाह करे तव्हां कामयाब थियो ऐं तव्हांखे पंहिंजा हक़ मिलनि। ज़बीउल्लाह मस्तोई साहब, आवाज़ TV खे टाइम ॾियण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां ॾिठो मुबशर त ही छा थी रहियो आहे। जी बिल्कुलु ईअं ई आहे। नाज़रीन, असां सां गॾु ॿिया बि मुतासिर उम्मीदवार मौजूदु हूंदा ऐं असां हींअर ज़बीउल्लाह मस्तोई साहब सां ॻाल्हि ॿोल कई। इन खां पोइ बि जेके हिन एहतजाज जे अंदरि ॿिया स्टूडेंट शरीक आहिनि उन्हनि खे बि असां पाण सां गॾु लाइन ते वठंदासीं, उन्हनि जो बि मौक़िफ़ ॼाणींदासीं। वधीक खोड़ सारियूं ॻाल्हियूं करण जे लाइ आहिनि जेके हिन जे मथां ॻाल्हि ॿोल करे थी सघे, लेकिन हिते वठंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ दुबारा इन ई मौज़ूअ जे मथां तव्हां सां हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था दिस मॉर्निंग विथ आवाज़ में। सुबुह जो टाइम आहे त यकीनन असां जिते मौज़ूअनि जे मथां ॻाल्हि करे रहिया आहियूं उहो इलाही इम्पोर्टेंट मौज़ू आहे जेको असां सॼी सिंध में उथारण बि चाहियूं था ऐं सॼी सिंध ताईं पहुचाइण बि चाहियूं था। ऐं यकीनन सोशल मीडिया जे ज़रिए, आवाज़ TV जी स्क्रीन जे ज़रिए तव्हां इहे प्रॉब्लम्स जेको आहे ॾिठा हूंदा, ॿुधा हूंदा, त हाणे असां वधीक इन जे मथां ॻाल्हि ॿोल करे इन खे अॻिते वठी हलंदासीं। असीं ॻाल्हाए रहिया आहियूं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेके नतीजा जारी थिया आहिनि 2024 जा। उन में तक़रीबन 1100 शागिर्दनि मां 70 शागिर्दनि खे पास कयो वियो आहे ऐं उन बारे में चयो इहो थो वञे त उन 70 शागिर्दनि में खोड़ सारा शागिर्द अहिड़ा आहिनि जिन खे मुबैना तौर बेज़ाब्तगियूं करे, मेरिट जी लताड़ करे या मुबैना तौर ते करप्शन करे, पैसनि जी ॾे वठि करे उहे सीटियूं तक़सीम कयूं वयूं आहिनि। ऐं जेके मेरिट ते पास थींदड़ शागिर्द हुया उन्हनि खे बाक़ाइदा उन्हनि पर्चनि में पेपरनि में फील कयो वियो आहे। अहिड़ा इल्ज़ाम असांजे साम्हूं आया त असां कल्ह बि इन जे मथां ॻाल्हि ॿोल कई, पंहिंजे रिपोर्टर सां असां हाल वाल कया। अॼु हिकु दफ़ो ॿीहर असां हिन मौज़ू ते ॻाल्हाए रहिया आहियूं। ब्रेक खां पहिरियां असां मुतासिर उम्मीदवार ज़बीउल्लाह मस्तोई सां ॻाल्हाए रहिया हुआसीं जेको अॼु उन स्टेज ते मौजूदु आहिनि जिते इहो एहतजाज डिक्लेन कयो थो वञे।
तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु हिकिड़ो ग्रैंड एहतजाज हिननि जे तरफ़ां कॉल कयो वियो आहे, पुरअमन एहतजाज जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो ऑफिस ॾांहुं वधंदो। ऐं हींअर हिकु दफ़ो ॿीहर असां हिन मौज़ू ते ॻाल्हाईंदे हिकिड़े ॿिए मुतासिर उम्मीदवार खे पाण सां गॾु लाइन ते वरितो आहे। फ़ख्र ज़मान खुआड़ो साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि, जेके पाण बि मुतासिर उम्मीदवार आहिनि ऐं ॿियनि स्टूडेंट सां गॾु इन सॼे मसइले खे लीड करे रहिया आहिनि। त असां हुननि सां ॻाल्हि ॿोल शुरू कंदासीं, हुननि जो बि मौक़िफ़ ॼाणींदासीं त सॼी छा सूरत हाल आहे, कीअं हिन मौक़े ते ॾिसी रहिया आहिनि। फ़ख्र ज़मान साहिबु अस्सलाम वालेकुम सर, छा हाल आहे, ठीकु आहियो? वालेकुम सलाम सर, हाल ठीक है। तव्हां ॿुधायो कुझु आहे? एंड लेट मी करेक्ट यू फर्स्ट, तव्हां चयो 1100 शागिर्द, जॾहिं त 1100 शागिर्द न आहिनि, 11,000 शागिर्द वेठा आहिनि सीसी 2024 में। सीसी आहे छा? कंबाइंड कॉम्पिटिटिव एग्ज़ाम आहे, जेको नओं नालो आहे TCS जो। इहो बि मां अवाम खे आगाह कंदो हलां त 11,000 शागिर्द हुया कंबाइंड कॉम्पिटिटिव एग्ज़ाम 2024 में, जिन मां सिर्फ़ 70 माण्हुनि खे पास कयो वियो आहे। जी सर, ठीकु आहे। फ़ख्र ज़मान इहो ॿुधाइजो त हींअर लास्ट टाइम बि तव्हां हिकिड़ो एहतजाज कयो स्टूडेंट्स मिली करे, ऐं बदिले में इहो थियो त SBSE पारां तव्हांखे तोहफ़े में FIR मिली, उन FIR जे अंदरि दहशतगर्दी जा कलमात मिलिया। त हाणे हिकु दफ़ो दुबारा इहो एहतजाज थी रहियो आहे, त तव्हां कीअं ॾिसी रहिया आहियो ऐं हुन लास्ट FIR जो छा करंट सिचुएशन आहे? सर ॾिसो, FIR जी तव्हां ॻाल्हि था कयो त मां या फ़ख्र ज़मान खुआरो, फरमान मलकानी गॾु आहे, राजेश मेघवाड़ असां सां गॾु आहे, ज़बीला मस्तोई आहे। असीं उहे पुरअमन शागिर्द रहिया आहियूं जेको असांजी सॼी ज़िंदगी जे कैरियर में तव्हां FIR त ठहियो, NC त ठहियो, सिग्नल वायलेशन जो बि रिकॉर्ड तव्हांखे न मिलंदो। जेकॾहिं असीं मेरिट जी बहाली जे लाइ जेकॾहिं जदोजहद करे रहिया आहियूं, इन ते जेकॾहिं असां ते FIRs कयूं वेंदियूं त इहो असां पंहिंजे लाइ हिकिड़ो प्राउड सम्झंदासीं। सर, असांखे का परवाह न आहिनि, जेतिरियूं बि FIRs कराइनि, हिननि जूं FIRs हिननि जी घिची में पवंदी। हिननि FIR कई आहे साइबर क्राइम जी, जॾहिं त उहा लोकल पुलिस जो कमु ई न आहे। असीं इहे बि हिन जी FIR जेका आहे सो कोर्ट में चैलेंज कंदासीं। जी सर। फ़ख्र ज़मान साहब, तव्हां छा सम्झो पिया त हिन एहतजाज सां कुझु थींदो, ही एहतजाज को रंग लाईंदो, या तव्हांखे पंहिंजा हक़ मिलंदा, तव्हां जेके मुतालबा करे रहिया आहियो स्क्रूटनी जा या JIT जोड़ण जा, इहे सभु क़बूल थींदा? जी मैडम, ॾिसो, जेकॾहिं असांजी ॻाल्हियूं अॼु नथियूं मञियूं वञनि, असीं जेके बि दोस्त आहियूं, विक्टिम आहियूं, असां शहर जेको आहे सो पंहिंजो वेंदासीं, उते दोस्त शागिर्द जेके बि आहिनि गॾु कंदासीं, उन्हनि जो रिकॉर्ड जेको आहे सो असां एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। इन खां पोइ असां हिकिड़ो मेगा प्रोटेस्ट जी कॉल ॾींदासीं। आया पोइ उहो असां सिंध असेंबली जे साम्हूं था ॾियूं या वज़ीर आला जे साम्हूं था ॾियूं, या असीं जेको आहे सो नेशनल हाईवे बंदि था कयूं। जेसि ताईं असांजा हक़ न मिलंदा, असीं तेसि ताईं पंहिंजो पोइते न हटंदासीं। जी मैडम। अच्छा, हिन एहतजाज में तव्हां सां केरु केरु गॾु आहे? असीं त वकील बि ॾिसी रहिया आहियूं, ऐं ॿियूं कहिड़ियूं बिरादरियूं आहिनि, ॿिया कहिड़ा माण्हू आहिनि जेके तव्हां सां तव्हांजे एहतजाज में तव्हां सां गॾु बीठल आहिनि? मैडम ॾिसो, जेके बि सिंध जी साजावंद धुर आहे, जेका पढ़ियल लिखियल धुर आहे, उहे सभु धुर असां सां गॾु बीठल आहे। पोइ हुन में वकिला बिरादरी हुजे, सिविल सोसाइटी जा माण्हू, तव्हां जेके बि खणी ॾिसो, अयाज़ लतीफ़ अली जो आहे, जामी चांडियो जी पोस्ट आहे। इन खां अलावा तव्हां जेके बि माण्हू मोतबर शख़्सियतूं ॾिसंदव, कल्ह छा पंहिंजो असांजो सुमरी साहिब जी प्रेस आहे, इन खां अलावा लियाकत जते जी प्रेस आहे। जेके बि धुरियूं आहिनि असां सां गॾु बीठियूं आहिनि, ऐं असीं हिननि सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं। फ़ख्र ज़मान साहब, मैडम, ही CC 2024 जी ॻाल्हि। जी 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 मैडम। फ़ख्र ज़मान साहब, मां इहो पुछणु चाहियां पई त तव्हां पहिरियां ॻाल्हि कंप्लीट कयो। जी मैडम, असां हींअर दाऊदकोटा लाइब्रेरी बीठा आहियूं। तव्हांखे मां दावत थो ॾियां त अचो, अहिड़ा शागिर्द तव्हांखे मिलंदा, दे आर स्किपिंग वन टाइम मील जस्ट फॉर मीटिंग द एक्सपेंडिचर ऑफ देयर स्टडीज़। उहे अहिड़ा ग़रीब शागिर्द आहिनि जेके KFC ते कमु कंदा, जेके प्राइवेट ट्यूशन्स पढ़ाइनि था, पर जॾहिं उहे इम्तिहान में वेहनि था, इम्तिहान पास बि कंदा, पर अलोकेशन जे टाइम उन्हनि खे अलोकेशन नथी ॾिनी वञे। हिकिड़ा मनपसंद एलीट क्लास तबिके जा माण्हू आहिनि जिन खे बार बार नवाज़ियो थो वञे, ऐं ग़रीब मिसकिन आहिनि जेके मुस्तक आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो टारगेट कयो थो वञे। जी मैडम। ठीकु आहे। फ़ख्र ज़मान साहिबु, मां तव्हांखां इहो पुछा करणु चाहींदुमि, छो जो आम तौर ते जॾहिं तव्हां इहा एहतजाज जी कॉल कई आहे, जॾहिं खां इहो मसइलो उथियो आहे, त सोशल मीडिया ते न मिलियल जुलियल इतफ़ाक़ हली रहिया आहिनि। को अव्हां जे हक़ में बि आहे ऐं अव्हां जे लाइ दुआगो बि आहे। जीअं असां तव्हां लाइ दुआगो आहियूं त अलाह साईं तव्हां सभिनी खे कामयाबु करे। ईअं सोशल मीडिया ते कुझु मुख़ालिफ़ बि पोस्टूं करे रहिया आहिनि अव्हां जे ख़िलाफ़, ऐं हो चई रहिया आहिनि त तव्हांजे एहतजाज जो ऐं हिननि सॼनि मुतालबनि जो दारोमदार सिर्फ़ु 3 क़ौमुनि जे मथां छो थो ज़िक्र कयो वञे, यानी मीराणी, बाजरानी, चना। त इन खे तव्हां कीअं एड्रेस कंदो? त ॿिया बि त खोड़ सारा पास थिया आहिनि ॿार, ॿियनि क़ौमुनि जा बि ॿार आहिनि, त इन्हनि टिनी खे टारगेट करे छा थो ज़ाहिर कयो वञे? जी जी, जेके हिन सिस्टम जा बेनिफिशरी हूंदा, जेको चोर हूंदो उहो चवंदो आहे मां चोर आहे, उहो त पाण खे डिफेंड कंदो न सर।
ॿी ॻाल्हि इहा त हीअ तरीक़ा वारदात हूंदो आहे, हिकु ॿ अहिड़ा ई हिकिड़ा खणी छॾींदा आहिनि, ट्रेन ड्राइवर खणी छॾींदा आहिनि, स्वीपर जो पुटु खणी छॾींदा आहिनि, रेड़ीदार जो खणी छॾींदा आहिनि, उनखे ही केस कंदा आहिनि, अड़े ॾिसो ही मेरिट थियो। अड़े बाबा तूं असांखे नासिर शाह कल्ह चए पियो त बाबा रेलवे ड्राइवर जी जेका सिलेक्शन थी आहे उहा त मेरिट जी कंहिंखे ख़बर न पई आहे। अड़े बाबा जेकॾहिं कंहिंखे ख़बर न पई आहे त तोखे कीअं ख़बर पई बाबा, इहो त असांखे जवाबु ॾे। ही जेके चंद जेके ख़ानदान जा ॿार आहिनि इहे छा हिकिड़े के ॿिए प्लेन था पढ़ी आहिनि, ॿुधाइनि त असीं उतां पढ़ी। फ़ख़्र ज़मा साहब तव्हां वटि कहिड़ा सबूत मौजूदु आहिनि? जीअं त असां सां गॾु ज़बीउल्लाह साहब मौजूदु आहे, उहे चवनि पिया असां बाक़ाइदा रिसर्च कई आहे, 4 खां 5 साल जी रिसर्च आहे ऐं उन खां पोयां वञूं त उन जी बि असां वटि रिसर्च आहे त कंहिंखे केतिरियूं कहिड़ियूं सीटूं मिलनि थियूं। छा तव्हां एतिरी पूरी रिसर्च करे ऐं पूरनि सबूतनि सां ही सभु एहतिजाज करे रहिया आहियो? जी मैडम, असांजो त ॾिसो हिकिड़ो एहतिजाज त सोशल मीडिया ते बाक़ाइदे हले पियो। इहो त अॼु 70 में असांजी पिटीशन दाख़िल थी चुकी आहे, जंहिंमें इहो सभु सबूत असां पेश कंदासीं। असां हर लीगल फोरम ते वेंदासीं। असीं शागिर्द आहियूं, क्रिमिनोलॉजी बि असांजो सब्जेक्ट पढ़ियल आहे, असां लॉ बि सम्झूं था त असां कॉन्स्टिट्यूशनल जे दायरे में रही करे एहतिजाज बि कयूं पिया ऐं जेके लीगल फोरम आहिनि असीं उन्हनि जो दर खड़काईंदासीं। असीं को हवा में फायर कोन था कयूं, असीं शयूं ॾिठियूं आहिनि, असीं विक्टिम थिया आहियूं, तंहिंजे ई करे असीं जेको आहे सो फ्रंट ते लीड बि कयूं पिया, साम्हूं आया बि आहियूं। जी मैडम, छा पिया सम्झो इन एहतिजाज खां पोइ जेके रिज़ल्ट साम्हूं ईंदा, यानी कि मेरिट जी लताड़ जेका हिन वक़्त ताईं थींदी पई अचे, छा उहा अॻियां हली न थींदी? मैडम उन जे लाइ ई असांजी स्ट्राइक आहे। जेसि ताईं उहे शयूं इंश्योर न थींदियूं तेसि ताईं असांजी जदोजहद कोन रुकंदी। ॾिसो असांजी सिंधी समाज में आहे छा, ग़रीब तबक़ो आहे, ग़रीब तबक़े वटि न ज़मीन आहे जंहिं मां हू गुज़ारो करे सघे, न उन वटि कारोबार जा पैसा आहिनि, त उन्हनि जो हिकिड़ो ई हथियार हूंदो आहे तालीम हू हासिल कंदा। उन खां पोइ उन्हनि जो हक़ आहे नौकिरी जे मेरिट ते अचंदा त उन्हनि खे नौकिरी जो, जेकॾहिं उन्हनि खे नौकिरी न मिलंदी त उहे छा कंदा, रोडनि ते ईंदा आहिनि मैडम, उन्हनि जे करे असीं रोडनि ते आहियूं। फ़ख़्र ज़मान इहो ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे, जीअं तव्हां ॿुधायो त तव्हां सखर जे लाइ सखर में जेको आहे पटिशन बि फाइल कई आहे। इन खां पहिरियां बि हिकिड़ी पटिशन SPSC जे अगेंस्ट फाइल थी चुकी 2018 में, ऐं अदालत फ़ैसिलो ॾिनो त हिन इदारे खे ई मुकमल बंदि कयो वियो ऐं तक़रीबन असां ॾिठोसीं 3-4 साल खां पोइ दुबारा अदालत जे फ़ैसिले खां पोइ वरी सालाना बेसिस ते इहे टेस्ट वग़ैरह वठण जो तरीक़ेकार शुरू थियो। त दुबारा जेकॾहिं को अहिड़ो फ़ैसिलो अचे थो पियो त इहो तव्हां नथा सम्झो इहा बि त हिकिड़ी ज़्यादती ई हूंदी स्टूडेंट जी, जेके ॿार पढ़ंदड़ आहिनि, तव्हां जहिड़ा जेके सभा जहिड़ा सिंध जो शऊर आहे, पोइ उहो इन फ़ैसिले खां पोइ जेतिरो सफ़र माज़ी में 3-4 सालनि खां कयो, नेक्स्ट वरी उन खे असां दुबारा मुश्किलात में फेस कंदासीं। जी मां नाज़रीन खे इहो ई ॿुधाईंदो हलां त 2018 खां पोइ जेके वायलेशन हुयूं SPSC में उनखे बैन कयो वियो। असीं SPSC खे रेस्टोर कराइण जे लाइ असां एहतियात कया त बाबा ही SPSC खे तव्हां बहाल कयो, उन में तव्हां जेके आहिनि सो जेका सुधारो आणियो। असीं उनखे बहाल बि करायासीं, पर उनजी उहा ई कार आहे जेका पहिरियां बि कंदी हुई, हाणे बि करे। ॿी ॻाल्हि इहा सर, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां पंहिंजो क्लियर इन माइंड आहियूं त जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन आहे उन में स्ट्रिक्ट चेंजिस आंदा वञनि। नंबर 1 इहा ॻाल्हि आहे त जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन जोड़ी वञे नई, उन में प्रोविंशियल गवर्नमेंट जो को बि रोल न हुजे। ठीकु आहे सर। नंबर 2 ॻाल्हि इहा आहे त SPSC जो जेको चेयरमैन चूंडियो वेंदो, जेके मेंबर चूंडिया वेंदा, उन्हनि जो थ्रू आउट जेको आहे कैरियर सर्विस को बि जेको करप्शन जो चार्जिस न हुजे, उहे क्रेडिबल माण्हू हुजनि मेंबर चेयरमैन, उन्हनि खे असीं जेको आहे सो पसंदि कंदासीं ऐं उन खां पोइ असां पंहिंजो एहतिजाज ख़तमु कंदासीं। टी ॻाल्हि इहा त तारीख़ में हिकिड़ो प्रेसिडेंट सेट कयो वेंदो। असांजी डिमांड बि आहे त बाबा जेके SPSC में करप्ट माफिया वेठा आहिनि, जेके करप्शन कनि था, नौजवाननि जो मुस्तक़बिल तबाह कनि था, उन्हनि जी अकाउंटेबिलिटी थियणु खपे, उन्हनि खे अदालत में आंदो वञे, उन्हनि जूं जेके सज़ाऊं ठहनि उन्हनि खे उहे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। हिकिड़ो इहो प्रेसिडेंट असां सेट करणु वञी रहिया आहियूं। इनशाला तेसि ताईं असां पोइ हिते न हटंदासीं। इहे 3 शयूं कराए असीं पोइ ई पंहिंजो एहतिजाज ख़तमु कंदासीं। जी सर। ठीकु आहे, आख़िरी सुवाल मां तव्हांखां कंदुमि। हिकिड़ो इदारो आहे ई सरकारी, त इहो कीअं थो थी सघे त उन में सरकारी इन्वॉल्वमेंट न हुजे ऐं उन में उन नुमाइंदे जी जेका रिप्रेज़ेंटेशन न हुजे, त इहो मुतालबो थोरो असां वधीक हिन खे सम्झणु चाहींदासीं। जी सर, पाकिस्तान ॾिसो फेडरेशन आहे 4, उन में सूबा आहिनि। छा सिर्फ़ु सिंध में सिंध पब्लिक सर्विस कमीशन आहे? हर सूबाई कमीशन आहे न। पंजाब पब्लिक सर्विस कमीशन आहे, बलोचिस्तान पब्लिक सर्विस कमीशन आहे, KPK जी पब्लिक सर्विस कमीशन आहे। त उन में छा तव्हां ॾिसो था त का बि किराए शागिर्दनि जी आई हुजे, उन में उते इहो आहे त पॉलिटिकल जेका आहे सो इंटरफेरेंस न आहे। इंटरफेरेंस मां अगेन इहा रिपीट ॻाल्हि कंदुमि त उन्हनि सूबनि में पॉलिटिकल इंटरफेरेंस न आहे, तॾहिं हू इंडिपेंडेंटली ऑपरेट बि करे थो ऐं मेरिट खे बि इंश्योर थो करे। इन जे हवाले सां असां सिंधी जेके नौजवान आहियूं, असां सूबाई कमीशन में इहा शइ इंश्योर करणु चाहियूं था त जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन आहे उन में पॉलिटिकल जेका बि आहे इंस्पिरेशन उहो ज़ीरो कई वञे।
सही ठीकु आहे, वॾी महिरबानी फ़खर ज़मान साहब, अवां असांखे टाइम ॾिनो, असां जी आवाज़ पंहिंजे Thank you so नाज़रीन much, ताईं फ़खर ज़मान पहुचाईसीं। साहब। बिल्कुलु, असीं तव्हां जे लाइ दुआ गो आहियूं, तव्हांजो इतिजाज पुरअमन रहे ऐं कामयाब रहे। इंशाल्लाह। ऐं यकीनन असांखां जेतिरो थींदो असीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म तां तव्हांजे हक़नि जी आवाज़ ऐं पहुचाईंदा इहो बि आहे रहंदासीं। त अहिड़नि नौजवाननि खे अगरि पंहिंजो हक़ न मिलंदो त हा। ज़ाहिर आहे असीं बि मायूस थींदासीं, छो त असीं नौजवान आहियूं, असीं पाण ते रखी ॾिसूं त असांजी का हिकिड़ी शइ कंप्लीट न थींदी आहे। हिननि जी त हेॾी सारी महिनत आहे। हा बिल्कुलु, नहीं होप्स हो कि हुकूमत जे तरफ़ां भी इनिशिएट खयो पियो वञे, हो का अहिड़ी इन्वेस्टिगेशन तहक़ीक़ाती कमीशन ज़रूर जोड़ींदा सिंध हुकूमत हिननि सां गॾु आहे ऐं हमेशह गॾु रहंदी, ऐं इन्हनि जा जेके हक़ आहिनि, मुतालबा आहिनि, इंशाल्लाह ज़रूर मञिया वेंदा, पूरा कया वेंदा अगरि मञण जहिड़ा आहिनि त। ख़ैर नाज़रीन, हिते वठंदासीं नंढिड़ो ब्रेक। मॉर्निंग विद आवाज़ जारी आहे, तव्हां कहिड़ा न वञो। नंढिड़े ब्रेक खां पोइ वरी वापसि था अचूं। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक इन मॉर्निंग विद आवाज़। सबाफ़ो ऐं मुबशर तव्हां सां हिकु ॿीहर मुखातिब आहिनि ऐं असांजो प्रोग्राम जारी कारी आहे। खोड़ सारा टॉपिक आहिनि, इशूज़ आहिनि जिन खे डिस्कस कयूं पिया ऐं उन्हनि जा हल बि ॾिसूं पिया, तलाश कयूं पिया ऐं उमेद कयूं था त हर शइ जो हल निकिरी अचे ऐं ख़ासि करे तालीमी इदारनि या वरी तालीमी निज़ाम सिस्टम में जेके कोताहियूं कमियूं आहिनि उहे जल्द अज जल्द पूरियूं थी वञनि। पर ईअं लॻे नथो, थोरो घणो मुश्किल थी वियो आहे मुबशर। इहे ई आहे, असां ज्यादा कर ॾिसूं था पिया, मसइला ॾाढा वधंदा था वञनि सबा, ऐं इहो बि वॾी नज़र अची रहियो आहे इन्हनि मसइलनि जे वधण खां पोइ हुकूमत जा एक्शन बि असांखे फिलफोर नज़र अची रहिया आहिनि। यानी जिथे का कार्रवाई थिए थी पई ऐं कुझु थिए थो त पोइ फौरन असांखे को एक्शन रिएक्शन नज़र अची रहियो आहे। बुनियादी तौर ते सम्झूं था त जेको सोशल मीडिया जो किरदारु आहे इहो बि इन तरीक़े सां वधो आहे। माना जीअं ख़बर ब्रेक थी थिए, ब्रेक थियण खां पोइ जीअं ई वायरल थी थिए त उहो विदिन अ मिनट जेको आहे सॼे मुल्क में, सॼी दुनिया में फैलिजी थी वञे, ऐं पोइ उन खां पोइ हिकिड़ो प्रेशर बिल्डअप थींदो आहे ऐं उन खां पोइ वरी जेको आहे शयूं जेको आहे मैनेज थींदियूं आहिनि। इन ई तरीक़े सां हाणे असां ब्रेक खां पोइ जेको मौज़ू वटि खणी आया आहियूं उहो हिकु दफ़ो ॿीहर हैदराबाद जो आहे। बिल्कुलु हैदराबाद जो त आहे, पर मीरपुर ख़ासि खां पोइ उहो फिरी करे हैदराबाद आयो आहे। उहो कीअं त मीरपुर ख़ासि तालीमी बोर्ड खां पोइ हैदराबाद तालीमी बोर्ड में बि वॾे पैमाने ते इम्तिहाननि में करप्शन जो बॉक्स हिकिड़ो जेको आहे, पिटारो जेको आहे उहो खुली वियो आहे ऐं सभिनी जे साम्हूं अची वियो आहे त हैदराबाद तालीमी बोर्ड में 16,000 शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि जे जेके मार्क्स आहिनि उन्हनि में मुबैना तौर रदो बदल कई वई आहे ऐं 700 उम्मीदवारनि खे डायरेक्ट नंबर ॾियण जो बि इंकशाफ थियो आहे। खोड़ सारा अहिड़ा इंकशाफ थिया आहिनि जंहिंसां शागिर्दनि जो मुस्तक़बिल हिन वक़्तु दाव ते लॻल आहे, तबाह थियणु वञे पियो। नाज़रीन, हिन हवाले सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, डिबेट आहे, कभी उहा बि, पर हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे असांजे रिपोर्टर इम्तियाज़ खोसो साहब, जेके हमेशह इन हवाले सां ई रिपोर्टिंग कंदा नज़र ईंदा आहिनि। इम्तियाज़ खोसो साहब, अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? वालेकुम सलाम, सबा वॾी महिरबानी प्रोग्राम में वठण लाइ, अल्लाह जा एहसान आहिनि। तव्हां ॿुधायो? महिरबानी तव्हांजी। छा हले पियो हैदराबाद बोर्ड में? एॾो वॾो इंकशाफ थियो आहे, मार्क्स वग़ैरह हेॾे होॾे कया विया आहिनि, हेराफेरी कई वई आहे, उन्हनि में मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे ॿारनि जो। बिल्कुलु सबा, कुझु अर्से खां तइलीमी बोर्ड मीरपुर ख़ासि में इहो पिंडोरा बॉक्स खुलियो हो त उते जेके शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं इम्तिहान ॾियनि थियूं त उन्हनि में जेके मार्क्स आहिनि उन में रदो बदल करे जेके उन्हनि जा मनपसंद उम्मीदवार हुजनि था तालीमी बोर्ड जे अमलदारनि जा, या मुबैना तौर उन्हनि खां रिश्वत वठी उन्हनि खे पास करार ॾेई या ग्रेड ॾेई मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उहो उते करप्शन कंदा रहनि था। त इन ई सॼी सूरताल ते उते एंटी करप्शन मीरपुर ख़ासि पारां या कार्रवाई शुरू कई वई हुई। कार्रवाई दौरान उते एतिरे ताईं बि इतला आहिनि त जेको मीरपुर ख़ासि तइलीमी बोर्ड जो चेयरमैन आहे उन ताईं इहे मामला पहुता हुआ। कुझु अमलदार मुअतल थिया आहिनि, कुझु गिरफ़्तार थिया आहिनि। त उन ई सॼी जांच जे जेका एंटी करप्शन शुरूआति कई हुई उन दौरान कोई उते जेके अमलदार गिरफ़्तार थिया आहिनि या उन्हनि वटि ॼण बयान जमा कराइनि त उतां इहा मामिलो वाक़िफ़ थियो आहे त हैदराबाद तइलीमी बोर्ड जो बि साॻियो ई हाल आहे। उन खां पोइ हाणे एंटी करप्शन मीरपुर ख़ासि जी टीम जेका आहे उहा हरकत में आई आहे ऐं उन्हनि 7 मई खां इहा कार्रवाई बाज़ाब्ता तौर लिखत में शुरू कई हुई। 7 मई ते असांखे नोटिस मिलिया हुआ त जेको हैदराबाद तइलीमी बोर्ड जो अॻूणो इम्तिहानी कंट्रोलर आहे मसरूर अहमद ज़ई, शाहनवाज़ भुट्टो या टॉप सीक्रेट में जेको रहे थो हिननि जो असिस्टेंट एजाज़ काका, अहिड़ी रीति 9 जेके अमलदार आहिनि उन्हनि खे हिननि नोटिस सुम्हाणिया हुआ त 11 मई ते बाज़ाब्ता तौर ते
मीरपुर ख़ास में जेको एंटी करप्शन जो डायरेक्टर आहे उन जे ऑफिस में पेश थी था पंहिंजा बयान रिकॉर्ड करायो। अञा उहो 11 तारीख़ ते उन्हनि खे उते बयान रिकॉर्ड कराइणा हुआ त फौरी तौर ते एंटी करप्शन हैदराबाद पहुती हुई उन्हनि जी टीम। हैदराबाद बोर्ड ते उन्हनि छापो हयो। छापे दौरान जेको उन्हनि खे रिकॉर्ड घुर्बल हो उहो समूरो रिकॉर्ड उन्हनि तहवील में वठी पाण सां गॾु खणी विया आहिनि ऐं हाणे इहा जेका जांच आहे उन्हनि शुरू करे छॾी आहे। हेसि ताईं जेके शुरूआती तौर ते इतलाह हुआ त 16,000 जेके शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आहिनि उन्हनि जे नंबरनि में रदो बदल कई एॾे वॾे पैमाने ते। गॾोगॾु जेके 700 अहिड़ा उमेदवार आहिनि उन्हनि खे डायरेक्ट नंबर ॾिना आहिनि, मतिलबु कंहिंखे ए ग्रेड ॾेई छॾियो आहे त कंहिंखे बी ग्रेड ॾेई छॾियो आहे, कंहिंखे सी सही। ग्रेड ॾेई छॾियो आहे। डायरेक्टली माना उहे उन्हनि इम्तिहान बि न ॾिना आहिनि पर उन बावजूदि बि उन्हनि खे इहे नंबर अलाट कया विया आहिनि। इन सां जेके मेरिट ते छोकिरा पढ़नि था, छोकिरियूं पढ़नि थियूं, महिनत कनि था, उन्हनि जूं जेके मार्क्स आहिनि उहे रिश्वत वठी ॿिया जेके अहिड़ा उमेदवार आहिनि जेके पढ़ाई ते दिलचस्पी नथा ॾियनि, उन्हनि जो को ध्यानु न आहे, या त अमीरनि जा ॿार आहिनि या ख़ुदा न ख़ासा ईअं ई आहिनि उहे पंहिंजा 5 रुपया ख़र्च करे उतां सर्टिफिकेट वठी वञनि था ऐं ईअं अॻिते वञी उते दाख़िला वठनि था। ठीकु आहे। इम्तियाज़ इहो ॿुधाइजो एंटी करप्शन जे छापे खां पोइ जेके हैदराबाद जा जेके इहे मुलाज़मीन हुया बोर्ड जा उन में अॻूणा इहे हाज़िर सर्विस अमलदार बि मौजूदु हुया, उन्हनि जे मथां हींअर ताईं छा कार्रवाई थी आहे शोकाज़ नोटिस जारी करण खां अलावा ऐं इन ते बोर्ड जे जेको मौजूदा चेयरमैन आहिनि उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे? मुबशर हाणे जॾहिं हिननि 11 मई ते हिते कार्रवाई कई हुई त उन ई ॾींहुं इन्हनि समूरनि अमलदारनि खे उन्हनि मीरपुर ख़ासि तइलीमी बोर्ड में बि तलब कयो हो। जेके वज़ारत कया प्रेस रिलीज़ या पधराई त उन्हनि जारी न कई हुई एंटी करप्शन वारनि, पर जेके बोर्ड में ज़ाहिर ॿिया मुलाज़िम वेहनि था या अमलदार वेहनि था उतां जेके असांखे सोर्स आहिनि उहे ॿुधाइनि था त उन मां कुझु जेके अमलदार आहिनि इन्हनि 9 अमलदारनि मां कुझु अमलदार इन्हनि वटि मीरपुर ख़ासि ऑफिस पहुची उन्हनि उते पंहिंजा बयान बि रिकॉर्ड कराया हुआ। उन जे आधार ते ई एंटी करप्शन जी टीम जेको आहे हिते अची छापो हयो, छाकाणि त उन्हनि खे ख़दशो हो त ॼाणे जेको इन्हनि अमलदारनि जो असां बयान रिकॉर्ड कयो आहे ही वापसि वञी उते जेको सिस्टम आहे जीअं कंप्यूटर आहिनि या टॉप सीक्रेट ब्रांच आहे या मुख़्तलिफ़ जेके ब्रांचूं आहिनि उतां जेके सबूत आहिनि ख़ुदा न ख़ासा हेठि मथे करे छॾींदा त इन्हनि ख़िलाफ़ उन्हनि जी कार्रवाई जेका आहे बेअसर बणिजी वेंदी। त इन ते असांखे जेके ज़रिया ॿुधाइनि था त एंटी करप्शन हिकिड़ो अनोखे अंदाज़ में कार्रवाई करे कुझु माण्हुनि खे उते पाण वटि डिस्टर्ब रखियो ऐं पोइ अची उन्हनि हिते कार्रवाई कई। हाणे अञा ताईं इन्हनि माण्हुनि मां को बि उन्हनि जी तहवील में न आहे, भई कुझु जेके अमलदार आहिनि उन्हनि जा बयान थिया आहिनि ऐं उन्हनि ते सख़्ती बि आहे त उहो हाणे तव्हां हैदराबाद बि न छॾीनि ऐं नई सिंध जेका ॿिए ज़िले ताईं उहे सफ़र कंदे जीअं हिननि जी जांच मुकमल थी सघे। हाणे जॾहिं जांच थींदी उन में इहो पिंडोरा बॉक्स बि खुलियो आहे। हाणे हिननि खे शाहिदियूं मिलंदियूं, ज़ाहिर जेके कंप्यूटर वग़ैरह ई 2024 खां वठी हेसि ताईं इहो जेको रिकॉर्ड आहे 2026 ताईं इहो 2-3 सालनि जो रिकॉर्डूं पाण सां गॾु खणी विया आहिनि त उन मां उन्हनि खे शाहिदियूं मिलंदियूं। उन जे आधार ते ई हिननि ख़िलाफ़ जेको FIR थींदी आहे जी एंटी करप्शन जी उहा FIR दाख़िल थींदी। उन खां पोइ इहे जेके मुलाज़िम आहिनि या अमलदार आहिनि उन गिरफ़्तार वारो सिलसिलो बि शुरू थी वेंदो। पर फ़िलहाल जेका आहे त असां वटि जेके इत्तला आहिनि जीअं एंटी करप्शन जी टीम पहुती हुई त कुझु जेके अमलदार हुआ जिन खे नोटिस बि ॾियलु आहे त उहे हितां पुरसरार नमूने फ़रार थी विया हुआ। जॾहिं त जेको चेयरमैन आहे बोर्ड जो हाज़िर सर्विस जेको कंट्रोलर आहे उन्हनि सां हिननि जी टीम मुलाक़ात बि कई हुई एंटी करप्शन वारी। उनखे उन्हनि ॿुधायो त असांखे हीअ शयूं घुर्बल आहिनि, छाकाणि त हिननि माण्हुनि खे असां नोटिस जारी कया आहिनि, हीअ करप्शन में मुलवस आहिनि, इन करे असांखे इहो रिकॉर्ड घुर्बल आहे, असांखे रिकॉर्ड ॾेई छॾियो। त उन आधार ते जेके बि मुख़्तलिफ़ ब्रांचूं आहिनि उतां ही पंहिंजो रिकॉर्ड खणी पाण सां गॾु विया आहिनि। उन खां पोइ अञा ताईं का अहिड़ी पेशरफ़्त असांखे ॾिसण में न आहे आई, पर ज़रिया असांखे ॿुधाईनि था त एंटी करप्शन जी जेका टीम आहे उहा इंतिहाई सरगर्म बणिजी विया आहे जेके इन मामले में मुलवस जेके अमलदार आहिनि उन्हनि खे सोघो करे सघे। बिल्कुलु सबा कुझु ॾींहं पहिरियां बि असां इहो इशू मीरपुर ख़ासि जे हवाले सां अहम इंकशाफ खणी आया हुआसीं। जेको मीरपुर ख़ासि जो चेयरमैन गिरफ़्तार कयो वियो वलीम ख़ानज़ादा उन सिंध जे तमामु डिवीज़न जे बोर्डनि जे बारे में इहे इंकशाफ कया ऐं उन में हैदराबाद बोर्ड बि शामिलु हो ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जो बि बोर्ड बि शामिलु हो, लाड़काना बोर्ड सखर बोर्ड जो भी उन्हनि इंकशाफ कया उते करोड़ रुपयनि जी माली बेज़ाब्तगियूं करे रिज़ल्ट जेको आहे पंहिंजी मर्ज़ीअ सां ठाहिया विया आहिनि। त असां यकीनन इहो सम्झूं था पिया त हे जेको छापो लॻो आहे मीरपुर ख़ासि एंटी करप्शन टीम पारां हे बुनियादी तौर ते उन इंकशाफनि जी हिकिड़ी कड़ी आहे। अच्छा ईअं बि थी सघे थो त इहो त ठीकु आहे हिकिड़ी इहा कड़ी बि मिले थी असांखे, पर सिर्फ़ु 3 सालनि जो रिकॉर्ड छो खयो वियो आहे? इम्तियाज़ खोसो साहब इहो ज़रूरु पुछणु चाहींदा आहिनि त सिर्फ़ु 3 सालनि जो रिकॉर्ड छो खयो वियो? शायदि हिन खां अगरि थोरो बैक साइड वञूं या पोइतां वञूं त अञा वधीक सबूत अञा वधीक बेज़ाब्तगियूं ऐं हेराफेरियूं मिली सघनि थियूं टीम खे।
बिल्कुलु सभा ईअं ई आहे, छाकाणि त हाणे शुरूआती तौर ते एंटी करप्शन खे जांच करणी हुई ऐं तव्हां जीअं मुबशर ज़िक्र कयो त जेको बोर्ड जो चेयरमैन हो मीर प्रकाश जो अलीम ख़ानज़ादो, उन जे आधार ते या उन जे इंकशाफ ते इहा कार्रवाई थी आहे। हाणे जेके हिननि खे नोटिस बि उमाणिया विया हुआ अमलदारनि खे, उन में बि एंटी करप्शन पारां वाज़े तौरु लिखियो वियो हो त अलीम ख़ानज़ादे जी मुआवनत सां ई अवां हैदराबाद बोर्ड में बि करप्शन कई आहे। त हाणे इहे माण्हू सभई हिक ॿिए सां मिलियल आहिनि, हिक ॿिए जे राज़बे सां ई इहे समूरा जेके कारनामा आहिनि उहे सर अंजाम ॾियनि था। तइलीमी बोर्ड जो जेको हाणोको रिकॉर्ड वियो आहे 2024 जो ख़ासि करे 2024 जो रिकॉर्ड, इन आधार ते एंटी करप्शन पुलिस पारां पंहिंजी तहवील में वरितो वियो आहे त उहे तव्हां हिननि जूं शाहिदियूं गॾु कनि। ज़ाहिर आहे जॾहिं इहे अमलदार अरेस्ट थींदा त उन दौरान हिननि जो जिस्मानी रिमांड वरितो वञे थो, उन खां वधीक आॾी पुछा कई वञे थी, उन दौरान जेके इंकशाफ थींदा त उन खां पोइ जेको माज़ी जो रिकॉर्ड आहे, ज़ाहिर आहे एंटी करप्शन हिन खे छॾींदी कोन ऐं उहो समूरो जेको रिकॉर्ड आहे इन्हनि खां उहे वठंदा ऐं पुराणा जेके इन्हनि माण्हू पास कया आहिनि, फेल कया आहिनि, उन्हनि जो बि समूरो जेका डेटा आहे उहा बि हिननि खे आसानी सां मिली वेंदी। कंप्यूटर प्रोग्रामर जा जेके 3 माण्हू आहिनि असांखे ज़रिया ॿुधाइनि था त हिकिड़ो मोहम्मद अली शेख आहे, कंप्यूटर प्रोग्राम जो सॼो इंचार्ज जेको आहे न इन सेक्शन जो, मोहम्मद अली शेख आहे हुनजो नालो। ऑपरेटर आहे हिकिड़ो हिन सां पंहिंजो मुज़म्मल ऐं हिकिड़ो मुलाज़िम आहे अनवार अहमद। इहे 3 जेके माण्हू आहिनि इहे इन में इलाही सरगर्म रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ जेके मार्क्स वग़ैरह रदो बदल थियनि थियूं या टॉप सीक्रेट जो जेको रिकॉर्ड हुजे थो उन में ॿुधायो वञे त एजाज़ काका नाले जेको माण्हू आहे उहो सरगर्म रहियो आहे। उनजी बि पंहिंजी हिकिड़ी टीम ठहियल आहे। अहिड़ी रीति जेको अॻूणो कंट्रोलर हो मसरूर दई या शाहनवाज़ भुट्टो, त इन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी मख़सूस हुते टीम कमु करे थी ऐं 4 5 5 6 6 माण्हू पाण सां गॾु वठी हलनि था ऐं उहे ई सॼो जेको कारनामो सर अंजाम ॾियनि था। हाणे एंटी करप्शन खे सिर्फ़ु शाहिदी जी ज़रूरत हुजे थी। ज़ाहिर को पुलिस जो केस हुजे, एंटी करप्शन जो हुजे, नेब जो हुजे, उन्हनि खे थोरी घणी किथां शाहिदी रुगो मिले त भई हीउ माण्हू इन करप्शन में मुलवस आहे, त उन जे आधार ते उन खां उहो बाक़ी बक़ाया जांच या मुस्तक़बिल वारी जांच आहे, उनजो प्लान कहिड़ो हो, पहिरीं छा कंदो, त उहा सॼी जेका तफ़सील आहे, डेटा आहे, उहा एंटी करप्शन खे आसानी सां मुयसर थी सघे थी। पर बज़ाहिर शर्त इहो आहे त एंटी करप्शन खे हाणे तौरु वठिणो पवंदो, जहिड़ी रीति सां उन्हनि मीरपुर ख़ासि तइलीमी बोर्ड जो जेको मामिलो वाइफो कयो आहे, अहिड़ी साॻी रीति सां हैदराबाद तइलीमी बोर्ड जो मामिलो वाइफो कनि त जीअं 7 ज़िला आहिनि रीजन जा हैदराबाद तइलीमी बोर्ड सां, उते जा जेके शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आहिनि उन्हनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बची सघे। बिल्कुलु ठीकु आहे, वॾी महिरबानी इम्तियाज़, अवां असांखे जॉइन कयो ऐं असांजे मालूमात में इज़ाफ़ो कयो, असांजे नाज़रीन खे तव्हां ॿुधायो। नाज़रीन बिल्कुलु अवां ॾिसी रहिया आहियो, असांजे मौज़ू जे मथां ॻाल्हाए रहिया आहियूं। हैदराबाद जे अंदरि छापो लॻो आहे ऐं तक़रीबन 16,000 शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी मार्कनि में मुबैना तौरु रदो बदल ॾिठी वई आहे। त इहे तमामु इंफॉर्मेशन असां तव्हां ताईं पहुचाईसीं। इन सिलसिले खे जारी रखंदासीं। अञा बि असां वटि खोड़ सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां करण जे लाइ, लेकिन हिते कुझु साई जी ज़रूरत आहे। साई खां पोइ वरी आदत कंदासीं। यार सबा मां चाहियां थो को ब्रांड वग़ैरह ठाहियां पंहिंजे नाले जो, कुझु रिकमेंडेशन ॾियो मूंखे, कीअं इहो सिलसिलो करे थो सघां, माना ब्रांड हुजे मुबशर जो नालो। तव्हां ॿुधो न आहे, पिंकीअ जो चवणु आहे त दिमाग़ सां सोचो, अगरि दिमाग़ सां सोचींदा त पिंकी वांगुरु ब्रांड थी वेंदा। सो मुबशर तव्हां वटि दिमाग़ आहे, पहिरीं त मूंखे इहो ॿुधायो। इहा बि ॻाल्हि आहे, पिंकी त चए थी त माण्हुनि जो दिमाग़ गोॾनि में हूंदो आहे। असां त इहे मिसालूं माना इहे ॿुधियूंसीं ख़ासि करे, पर डिघनि माण्हुनि लाइ ॿुधियूंसीं त जेको डिघो माण्हू हूंदो आहे उनजो अकुलु गोॾनि में हूंदो आहे, या वरी औरत लाइ चयो वेंदो आहे। पर ख़ैर इहे मिथ्स आहिनि सभु। पर पिंकी जहिड़ो दिमाग़, जेका ड्रग डीलर, पाकिस्तान जी सभ खां वॾी ड्रग डीलर साम्हूं आई आहे गुज़िरियल ॾींहं खां, ऐं हिकिड़ो सिनेरियो क्रिएट थी वियो आहे। हर टीवी चैनल, हर प्लेटफॉर्म ते असीं पिंकी पिंकी पिया ॾिसूं। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, सॼी ईअं थो लॻे दुनिया उथल पुथल थी वई आहे। ईरान अमेरिका जंग पासे में हली वई, लेकिन पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं हींअर हॉट टॉपिक हले पियो, ट्रेंडिंग ते हले पियो, उहा आहे अनमोल उर्फ़ पिंकी जी गिरफ़्तारी ऐं अदालत में पेशी हुनजी। जंहिं तरीक़े सां पेशी थी, मुकमल प्रोटोकॉल सां गॾु, जीअं हुनखे पुलिस एहलकार रस्तो ॿुधाए रहियो आहे, इन खां पोइ इन्हनि सॼी शयुनि निज़ाम जे मथां इलाही सारा सवाल उथारिया आहिनि। उहे सवाल जेके हमेशह असां वक़्त सां गॾु उथारींदा आहियूं, इन करे असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदासीं पिंकी जेका आहे उहा तक़रीबन 14 साल जी उमिरि में मॉडल थियण जे लाइ कराचीअ में आई। ऐं ॿुधायो इहो पियो वञे हुनजो बुनियादी ताल्लुक़ लाहौर कसूर मां आहे। ऐं जॾहिं उहो कराची आई मॉडल थियण जे लाइ, त मॉडल त न थी सघी, लेकिन उते पार्टियुनि वग़ैरह में वञी करे बाक़ाइदा
हू ड्रग डीलर थी वई ऐं हिकिड़ी रिसर्च जे मुताबिक़ इहे शयूं साम्हूं आयूं आहिनि त हुन कराची अचण खां पोइ हिकिड़े वकील सां शादी कई। उन वकील जे बारे में ॿुधायो पियो वञे त उहो आलमी सतह ते कोकीन मार्केट जो जेको आहे डीलर हुयो। उन खां पोइ उन खां कमु वग़ैरह सिखियो ऐं कमु शुरू कयो। देन उन खां पोइ डिवोर्स वठी वरी पंजाब पुलिस जे हिकु साबिक़ इंस्पेक्टर सां हुन शादी कई। इंस्पेक्टर सां शादी कई ऐं उन खां पोइ वरी उनखे छॾे करे वरी कराची आई ऐं कराची अची वरी टीं शादी कई जेका उहा बि उन्हनि जी न हली। पर हिते हिकिड़ी माफिया ठाहे करे यानी कि पंहिंजा जी पूरी गैंग ठाहे करे हिते पंहिंजो अॾो जमाए रखियाऊं ऐं हिते हिकिड़ी फैक्ट्री हलाए रही आहे। बाक़ाइदा असां 15 सालनि खां हिकिड़ी फैक्ट्री जंहिंमें न सिर्फ़ कोकेन ठाहे रहियूं आहिनि बल्कि वाइट एंड गोल्डन कोकेन ठाहे रहियूं आहिनि जेके दुनिया जी महांगी तरीन कोकेन ऐं नशो चयो वञे थो। उन सां गॾोगॾु रेड वाइन जेका दुनिया में महांगी आहे ऐं सिर्फ़ु इंडिया में ई इहो प्रोडक्ट इस्तेमालु बि कयो वञे थो घणो ऐं ठाहियो बि उते वञे थो। पर इहो रेड वाइन जो जेको हिकिड़ो धंधो आहे हिकिड़ो पेशो आहे इहो बि हिकिड़ी पिंकी हिकिड़ी औरत थी करे पाकिस्तान में अची थो सघे ऐं पिंकी कीअं आणी थी सघे। राज़ीन कोकेन जेको नशावर शइ आहे उहो त कोका हिकिड़े पौधे खां ठहंदी आहे जेको प्लांट आहे ऐं उहो अमेरिका में मिलंदो आहे। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो बाक़ाइदा हिते लैब ठाहिणु लेबॉरेटरी ठाहिणु फैक्ट्री ठाहिणी पाण इहे शयूं क्रिएट करणु। वरी उनजे बारे में इहो बि इंकशाफ थियो आहे त जस्ट 300 ग्राम कोकेन मां हो 1 kg कोकेन तयारु कंदी। अच्छा इहो बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि मूंखे हिन जी मां ज़रूरु पंहिंजे रिपोर्टर साथी खां सत जे साथी खां ज़रूरु पुछणु चाहींदमि त जेको हिन लफ़्ज़ चयो आहे त रोक सको तो रोक लो यानी कि पूरे कराची में फैलाए छॾी आहे इन कोकेन या इहो नशो जेको आहे। आमिर सुप्रो साहब असांखे जॉइन कयो आहे हिन वक़्तु मॉर्निंग विथ आवाज़ में। अस्सलाम वालेकुम आमिर साहब। वालेकुम सलाम। ही गुज़िरियल ॾींहं खां जेकी सोशल मीडिया ते असीं पिंकी पिंकी ॿुधी रहिया आहियूं ऐं हिन जा इंकशाफ अची रहिया आहिनि साम्हूं छा चवंदव? जी बिल्कुलु सबा ही गुज़िरियल ॾींहुं जेको आहे कोर्ट में जेकी हिनजी पेशी थी अनमोल अनम उर्फ पिंकी आहे उहा जेकी पेशी उहा ईअं हुयो ॼण हुनजी केट वाक़ी। उन खां पोइ तमामु उर्दू मीडिया जेको आहे उनखे खयो त जेको आहे ही जेकी डीलर आहे मंशियात जी वॾी डीलर आहे उहा कीअं कोर्ट में अची पेश थिए थी केतिरो प्रोटोकॉल मिले थो। उन खां पोइ ज़ाहिर आहे जॾहिं मीडिया ते शयूं ईंदियूं आहिनि त हुकूमत बि जागी। पर ही ख़ासि करे मां तव्हांखे ॿुधायां जेकॾहिं जेतिरे क़दुरु मुंहिंजे ज़रियनि जो चवणु आहे त ही पिंकी जेकी आहे उहा कराची मां त गिरफ़्तार न आहे थी पर पिंकी लाहौर मां गिरफ़्तार थी आहे जंहिंखे कराची में सिर्फ़ु उनजे करे आंदो वियो त पिंकी जिन माण्हुनि खे यानी कि तमामु कारोबारी माण्हुनि जूं औलादूं छोकिरियूं तोड़े छोकिरा हुजनि उन्हनि जी निशानदगी करे त हुन सां हिन कुथे धंधे में केरु केरु मुलविस आहिनि। इंतिहाई जेको आहे ही जेको ख़ासि करे पिंकी आहे उन ते पहिरियां बि 10 केस त कराची में दाख़िल आहिनि ऐं उहे कराची जो जेको गिगरी वारो थाणो आहे 5 केस उन में आहिनि ऐं 5 केस दरख्शां थाणे ते दाख़िल हुया। पर तमामु केसनि में जेकी आहे उहा मफ़रूर रही। जीअं तव्हां हुनजो वॉइस ज़रूरु ॿुधो हूंदो त उहा चए थी त पुलिस वारनि खे त गोॾनि में अकुलु हूंदो आहे। तव्हां केतिरी बि कोशिशि कयो 15 साल पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदव रिटायर थी वेंदव पर पिंकी खे तव्हां गिरफ़्तार नथा करे सघो। क़बर में बि यादि कंदो त असां केतिरी कोशिशि कई पर पिंकी खे गिरफ़्तार न करे सघियासीं ऐं पिंकी हिकु ब्रांड आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त सिविल असास इदारनि जेकी कार्रवाई कई आहे पुलिस सां गॾु उन में वधीक केतिरा केतिरा माण्हू मुलविस आहिनि। ख़ासि करे हिन जो जेको तालुक़ु आहे उहो लाहौर जे कसूर वारे इलाइक़े में इलाइक़े सां जीअं अवां ॿुधायो त हाणे ॾिसणो इहो आहे त हीअ जेको बाज़ औक़ात असां ॾिठो आहे जॾहिं कंहिंजी बि अहिड़ी वीडियो या ऑडियो वायरल थींदी आहे जेके बाक़ाइदा धमकियूं दाबा ॾींदा आहिनि त असांजो केरु कुझु बि नथो करे सघे। वरी कुझु वक़्त खां पोइ हुनजो सॉफ्टवेयर अपडेट थी करे बि हिकिड़ी वीडियो ईंदी आहे त तव्हांजो तज़ियो छा थो चए पिंकी जी का अहिड़ी वीडियो ईंदी जंहिंमें हुनजो सॉफ्टवेयर अपडेट थियल हूंदो या बसि इलाही ॻरो मामिलो सां लॻी रहियो आहे अव्हांखे? ॾिसो मुबशिर सॉफ्टवेयर अपडेट उन्हनि जो थींदो आहे जेके ग़रीब तबिके जा माण्हू हुजनि जेकी कमज़ोर हुजनि उन्हनि जो सॉफ्टवेयर अपडेट ज़रूरु थींदो आहे। पर पिंकी जहिड़ी जेकी हिकिड़ी वॾी हिकिड़ी ताक़तफुल मंशात ब्रगर आहे उनजो
मुमकिन आहे त उनजो जेको सॉफ्टवेयर अपडेट थिए उहा त ख़ुशी सां घुमे थी, पर पिंकी पाण त गिरफ़्तार थी, पर पाण सां गॾोगॾु जीअं चवंदा आहिनि हम तो डूबे सनम मगर आपको भी ले डूबेंगे। तमामु जेके इन्वेस्टिगेशन जा जेके ऑफिसर्स हुया उहे मुअतल थिया आहिनि। तनक़ीद खां पोइ जेको आहे सिंध हुकूमत इंक्वायरी टीम जोड़ी आहे। इंक्वायरी टीम में DIG ॾखिण जेको आहे उनजो चेयरमैन हूंदो, SSP साउथ जेको आहे उहो बि मेंबर हूंदो, SSP CI SIU ऐं जेको आहे सिटी पुलिस जो जेको SSP आहे उहे बि उनजा मेंबर हूंदा। पर मूंखे लॻे थो त जहिड़े रीति ख़ासि करे ज़ाहिर आहे जंहिं सूबे में केस थींदो आहे उन हुकूमत ते तनक़ीद थींदी आहे। तनक़ीद इंतिहाई तमामु घणी थी आहे। ख़ासि करे सिंध पुलिस जी जेकी रिट आहे उन खां पोइ घरू वज़ीर नोटिस ज़रूरु वरितो आहे। ॾिसणो इहो आहे त जेकी हुन ते केस आहिनि छा उन केस में उहा अञा वधीक जेल में रही सघे थी या जल्द वापसि अची सघे थी। सुवाल तमामु पुलिस ते घणा आहिनि। पुलिस जॾहिं पंहिंजी प्रेस रिलीज़ में पहिरियां ई ॼाणायो त जेकी पिंकी गिरफ़्तार थी आहे उन मां उन जे कब्ज़े मां करोड़े रुपयनि जी कुकिंग उन सां गॾोगॾु ॿियो जेको सामान आहे हथियार मिलिया आहिनि। पर जॾहिं पिंकी कोर्ट में आई त उते सिर्फ़ु 15 लख रुपए जी मंशात पुलिस ॾेखारी। हाणे सुवाल इहे आहिनि त जी आमिर साहब, ज़िया साहब जन जो साम्हूं आयो आहे हिकिड़ो बयान निजी TV चैनल जे एंकर पर्सन वसीम बादामी सां हुननि ॻाल्हाईंदे चयो त पिंकी जी ज़मानत न थी सघंदी ऐं नई कंदासीं नई थींदी, त पोइ छा सम्झो पिया? ऐं पिंकी हिकु पासे ॾिसूं पिया त एतिरी मुतमइन आहे जो चवे पई त पिंकी खे कुझु बि कोई बि कुझु नथो करे सघे। सो ॿिन्ही पासनि खे तव्हां कीअं पिया ॾिसो? छा थींदो? छा मामिलो दॿिजी वेंदो? ॾिसो, ज़िया लंजार जो बयान त क़ाबिल तारीफ़ आहे, पर सज़ा छा ते थींदी आहे? एविडेंस ते थींदी आहे, सज़ा सबूतनि ते थींदी आहे। जेकॾहिं ज़िया लंजार पंहिंजूं जेकॾहिं ॿियूं के FIR ताक़तवर FIR कराए थो त मुमकिन आहे त पिंकी जी जेको आहे ज़मानत न थिए। पर कोर्टूं ॾिसंदियूं आहिनि गवाहनि खे, शाहिदनि खे त पिंकी वटि तव्हां मिलियो छा आहे। शुरूआती जेकी पुलिस पिंकी खे हिते पेश कयो आहे उन में त इहो ॿुधायो त पिंकी वटां जेको बि सामान हुयो, जेकी बि मंशात हुई उहा मिली चुकी आहे। जेकी पुलिस हुई उहा उनजी रिमांड वठण में नाकाम रही। अदालती रिमांड ते उनखे 14 ॾींहंनि जे लाइ जेल मोकिलियो वियो आहे। सिंध हुकूमत जेकॾहिं चाहे त कुझु बि करे सघे थी, पर शुरूआत में इहो थियणु घुरिजे आहे। तनक़ीद खां पोइ ॾिसो हींअर सिंध हुकूमत ते कहिड़ी तनक़ीद थी हले त पिंकी जेको आहे केट वाक करे रही आहे, कोर्ट में घुमी रही आहे। ॿिए तरफ़ शीमा करमाणी उन ॾे जॾहिं प्रेस क्लब अॻियां प्रेस कॉन्फ्रेंस करण आई त पुलिस, लेडीज़ पुलिस जो उन सां रवैयो कहिड़ो हुयो। बुज़ुर्ग जेकी औरत जेकी हिकिड़ी फनकार हुई उनखे गेले गेले थाने में वठी विया। ज़ाहिर आहे सिंध हुकूमत ते ई तनक़ीद थींदी त हिक ई सूबे में पुलिस जा 2 रवैया हुजनि। त ॾिसणो इहो आहे त सिंध हुकूमत आख़िर हिन में पंहिंजो किरदारु कहिड़ो अदा करे थी। जेकॾहिं सख़्ती कई वई, कानून खे तेज़ कयो वियो, या जेके पिंकी उर्फ़ अनमोल जे मथां जेकी केसिस आहिनि उन खां अलावा बि जेके कराची में हींअर बि ड्रग माफ़िया, पिंकी त वाज़ो चई रही आहे त लकी ऐं सनी अञा बि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धूम सां मंशात खपाए रहिया आहिनि। जेकॾहिं हवा में दम आहे त पकिड़े ॾेखारियो। ही हिकिड़ो इंटरनेशनल मामिलो आहे त हिननि वटि एतिरी मंशात, जीअं तव्हां इंट्रो में कयो त ही जेकी महांगी मंशात पहुचे कीअं थी। ही सिर्फ़ु पिंकी न आहे, पर पिंकी सां हज़ारे माण्हू आहिनि। ख़ासि करे ज़रियनि जो चवणु आहे त पिंकी जेके ॿुधाया आहिनि तमामु कारोबारी थोरे सियासी माण्हुनि जा जेके पुट जा औलाद आहे उहे बि हिन धंधे में या उन ख़रीद फ़रोख़्त में मुलविस आहिनि। हाणे जेकॾहिं आला इंक्वायरी थिए थी त उन्हनि माण्हुनि जा जेकॾहिं नाला अचनि था हुकूमत चाहे त ही मंशात के मुकम्मल बिल्कुल यही आहे। होप सो आमिर साहब असां एक्सपेक्ट कंदासीं ऐं पंहिंजे नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदा हलंदासीं जिते सिंध हुकूमत या सिंध पुलिस जी ॻाल्हि कई थी वञे त अॼु खां 5 साल पहिरियां पिंकी खे पंजाब पुलिस बि गिरफ़्तार कयो ऐं मुबैना तौर ते 7 करोड़ रुपए जी रिश्वत ॾेई करे हुन पंजाब पुलिस खां पंहिंजी ज़मानत कराई, रिहाई कराई। त हे सॼे निज़ाम जे मथां सवालिया निशान आहिनि। सिर्फ़ु सिंध पुलिस जी ॻाल्हि न आहे, सिंध हुकूमत जी ॻाल्हि न आहे, सॼो जो सॼो निज़ाम बिगड़ियो पियो आहे। आमिर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, असांखे टाइम ॾिनो ऐं अहम ॻाल्हियूं, अहम इंकशाफ असांखे पिंकी बाबति ॿुधाया।
नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो हलंदड़ आहे, असां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं, लेकिन हिते वठंदासीं हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक इन मॉर्निंग विद आवाज़। नाज़रीन, हिन वक़्तु असीं अहम टॉपिक ते डिस्कस कंदासीं, जेको आहे सिंध लीगल एड सोसाइटी सां कनेक्ट कीअं, छो त असीं का बि हेल्प घुरूं था सिंध लीगल एड सोसाइटी वारनि खां, त उन्हनि जो टोल फ्री नंबर बि असां वटि मौजूदु आहे। उन्हनि खां का बि सलाह मशवरो असीं वठी सघूं था। उन्हनि जी हिकिड़ी लीगल एडवाइज़र असां वटि मौजूदु आहिनि मॉर्निंग विथ आवाज़ में। अॼु असीं उन्हनि खां ज़रूरु पुछंदासीं त वालिदैन जी रहनुमाई कीअं करे सघे थी सिंध लीगल एड सोसाइटी, ऐं वालिदैन कीअं रसाई हासिल कनि था। अस्सलाम वालेकुम उज़मा तबस्सुम साहिबा, कैसी हैं आप? वालेकुम अस्सलाम, मैं बिल्कुल ठीक ठाक, आप सुनाइए? अल्हम्दुलिल्लाह। सिंध लीगल एड सोसाइटी से आप कनेक्ट हैं, आप बहुत अच्छा काम करते हैं आप लोग। मैं आपसे ज़रूर पूछना चाहूँगी, बहुत सारे इशूज़ टॉपिक्स हम डिस्कस करते रहते हैं, आज वालिदैन के हवाले से हम आपसे बात करना चाहेंगे कि वालिदैन की रहनुमाई लीगल एड सोसाइटी कैसे करती है प्लीज़? बिल्कुल, हमारे पास कॉल्स आती हैं बच्चों की रहनुमाई से रिलेटेड। हमारे पास कॉल्स तो आज तक 5,77,000 रिसीव हो चुकी हैं, जिसमें एक बहुत बड़ा डाटा है जो सिर्फ बच्चों की पेरेंटिंग के हवाले से है। उसमें बच्चों की कस्टडी के केसेस होते हैं और बच्चों के इश्यूज़ होते हैं, मेंटेनेंस के इश्यूज़ होते हैं, बच्चों की गार्जियनशिप कैसे करें, और जो वारिंग पेरेंट्स होते हैं उनके बीच में इश्यूज़ होते हैं। अब बच्चे की कस्टडी को किसको चाहिए किसको नहीं, एजुकेशनल इश्यूज़ होते हैं बच्चों के, उनकी फ़ी नहीं पे कर सक रहे होते, इस तरह के इश्यूज़ होते हैं। तो जो भी रिलेटेड होते हैं उससे हम गाइड करते हैं। ठीक है, तो हमारे नाजरीन को आज आवाज़ टीवी की वसासत से गाइड कीजिएगा कि हमने आमतौर पे ये देखा है बच्चों को छोटी उम्र में ही जान छुड़ाने के लिए मोबाइल दे दिया जाता है, ये कितना ज़्यादा नुकसानदेह है, और क्या 5 साल से कम बच्चे को मोबाइल इस्तेमाल करना मुनासिब रहता है पेरेंटिंग में? बिल्कुल, थैंक यू मुबश्शिर आपका, आपने जिस सवाल की तरफ लोगों की अटेंशन करवाई है, ये एक बहुत इम्पॉर्टेंट टॉपिक है आजकल के। अगर इसकी गहराई समझी जाए, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन की 2019 की गाइडलाइंस इशू हुई हुई हैं, लेकिन बहुत अनफॉर्चुनेटली कि आज तक वो किसी को पता नहीं है। 5 साल से कम उम्र बच्चे की जो मोबाइल की स्क्रीन टाइमिंग है वो सिर्फ 1 आवर की है, बस 1 आवर की है। और इन्फेंट्स जो होते हैं 1 ईयर से कम के, उनकी 0 स्क्रीन टाइमिंग है, और 1 ईयर से 2 ईयर तक के बच्चों की भी ऐसी स्क्रीन टाइमिंग है जिसमें आप सिर्फ वीडियो कॉल करा सकते हैं। इतनी डीप गाइडलाइंस मौजूद हैं। और 3 to 5 ईयर्स के जो होते हैं प्री स्कूल चाइल्ड कहलाते हैं। तो प्री स्कूल चाइल्ड मतलब 5 से कम उम्र बच्चों को स्कूल का कोई कॉन्सेप्ट नहीं है वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन की गाइडलाइन के मुताबिक, पर यहाँ 2 साल के बच्चे स्कूल में मौजूद होते हैं जी। ठीक है, अब स्क्रीन टाइमिंग की अगर बात की जाए तो स्क्रीन टाइमिंग बच्चों को अगर दी भी जाए ना 3 to 5 ईयर प्री स्कूल चाइल्ड को, तो वो सुपरवाइज्ड हो, किसी गार्जियन के साथ हो, और उसके साथ बैठ के सिर्फ डेली का 1 आवर देख सकते हैं। सही उज़मा साहिबा, बेहतरीन। और सबसे पहले तो हमें ये पता नहीं था कि सिंध लीगल एड सोसाइटी वालिदैन की रहनुमाई भी करता है, यानी कि स्क्रीनिंग के हवाले से। अब मैं आपसे ये ज़रूर उज़मा साहिबा पूछना चाहूँगी कि ये जो हमारे बच्चे स्क्रीन पे देखते रहते हैं, क्या वालिदैन इन सरगर्मियों को भी वॉच कर सकते हैं, कि ऐसा कोई तरीका मौजूद है? बिल्कुल, पेरेंटिंग कंट्रोल जो मोबाइल होते हैं उसके अंदर एप्लीकेशंस होती हैं, आप पेरेंटिंग कंट्रोल को गूगल पे सेट कर सकते हैं, उनकी टाइमिंग और एप्लीकेशंस की परमिशंस जो है वो रिस्ट्रिक्ट कर सकते हैं, तो बच्चा वो ही कंटेंट देखेगा। अदरवाइज कुछ और कंटेंट की तरफ बच्चे ने अगर ऑन किया, वैसे 5 ईयर से कम को तो देना ही नहीं चाहिए, लेकिन फिर भी अगर लिमिटेशन कंट्रोल्स हैं तो वो वालिदैन के जो मोबाइल हैं उन पे उसका नोटिफिकेशन आएगा। ठीक है उस्मा, ये बताइएगा कि जी सॉरी उस्मा तबस्सुम साहिबा, अभी ये बताइएगा कि वालिदैन जो है वो बच्चों को कौन से ऑनलाइन हिफाजती उसूल बता सकते हैं, कि यानी ऑनलाइन तरीके से एक बच्चा कैसे अपनी हिफाजत को बेहतर बना सकता है? बिल्कुल, देखें बच्चे को पहले तो ये बात होनी चाहिए, मालूम होना चाहिए बच्चे को कि कोई भी अगर मोबाइल में किसी से वो कनेक्शन कर रहा है तो अपना मोबाइल फ़ोन नंबर उसको नहीं शो करना है, ना घर का एड्रेस बताना है, ना स्कूल की लोकेशन बतानी है। ये वो खास हिदायत हैं जो बच्चों को साइबर बुलिंग से बचाती हैं, बच्चों को ऑनलाइन हरासमेंट से बचाती हैं।
लेकिन आजकल माँ बाप अपने बच्चों को सिर्फ जान छुड़ाने के लिए मोबाइल देते हैं कि अगर, और ख़ास करके इतनी स्ट्रिक्ट गाइडलाइंस है, मैंने खुद जब पढ़ी मैं इतनी हैरान हुई कि इस पर तो बहुत डिटेल कन्वर्सेशन होनी चाहिए ड्यूरिंग बच्चे को जब मील ले रहा हो, वो चाहे लंच हो, ब्रेकफास्ट, डिनर, तो उस वक्त बिल्कुल प्रोहिबिटेड है मोबाइल का यूज़। और हम उसी टाइम दे देते हैं, उसी टाइम देते हैं कि ताकि ये खा ले, जबकि बच्चा खा नहीं रहा होता, उसकी कंसंट्रेशन, उसकी हेल्थ और मेंटल हेल्थ सबसे पहले डिस्ट्रॉय होती है और बहुत सारे ऐसे नुकसानात हैं। बच्चों की सोशल डेवलपमेंट रुक जाती है और 5 ईयर से कम बच्चे का मोबाइल की यूज़ से ना उसकी स्पीच डिले होती है, जो आजकल एक बहुत बड़ा मसला बना हुआ है, बच्चे बोल नहीं पाते। आपने 3 इयर्स के बच्चे को कभी ऐसा देखा है कि वो सिर्फ अम्मा का वर्ड बोलता हो? ये सिर्फ मोबाइल स्क्रीन की वजह से। साइबर बुलिंग के कानूनी जुर्म भी बन सकती है बच्चों के लिए आगे चल के? साइबर बुलिंग बिल्कुल, पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक क्राइम एक्ट है, 2016 का कानून है, उसके तहत इसकी कंप्लेन बनती है। NCCI जो FIA का इदारा है वो इसकी कंप्लेन ले सकता है। कंप्लेन ऑनलाइन भी लॉन्च की जा सकती है और ये बिल्कुल एक जुर्म है। ठीक है, आखिरी सवाल हम आपसे लेंगे, अच्छा वालिदैन कैसे बना जा सकता है अपने बच्चों के लिए, कौन से असूलों के ऊपर काम करना चाहिए? देखिए, एक अच्छा वालिदैन, बहुत जनरली मैं बताना चाहूँगी कि आप बच्चों के साथ टाइम स्पेंड करें सबसे ज़्यादा, और बच्चों की जो बच्चों के फ्रेंड बन के रहेंगे ना, तो फिर बाहर के फ्रेंड्स को नहीं ढूंढेगा कभी भी। सबसे ज़्यादा उसके फ्रेंडशिप उसके साथ रखें, उसकी केयर करें, उसको ऐसा फील कराएं कि मैं आपका फ्रेंड हूँ, मैं ही आपका केयर गिवर हूँ, तो उसे ज़रूरत ही नहीं है कहीं जाने की। बिल्कुल ऐसा ही है। उस बात तबस्सुम साहब, आपका बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में आए और बहुत बेहतरीन, अच्छी, इन शॉर्ट टाइम आपने बहुत अच्छा मैसेज भी दिया, अच्छी बातें भी की। असां जहाँ इजाज़त वठण घुरिजे, बिल्कुल ये असां वधीक ॻाल्हियूं करण पिया चाहियूं, लेकिन टाइम असां वटि शॉर्ट आहे। नाज़रीन, हाणे न्यूज़ ब्रेक आहे त तव्हां ख़बरूं ॿुधो ऐं असांखे ॾियो इजाज़त। सुभाणे वरी मिलंदासीं नए प्रोग्राम, नए उन्वान सां गॾु। सिंध सलामत, साथ सलामत।